बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेडो तुंहिंजो नाम बाज बोडियाई मंगा, जेडो तुंहिंजो नाम बाज बोडियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तू छपर तू छांव, आऊं कुजाड़ो कहा तोखे मालूम सबकी। सर में पखी हेकड़ो पाड़े रीह 50, राज़ी थे सलाह लुडे लहरन विच में। रखंदो रब करीम पर्दो ऐं पना, सॼी रात सैयद जी पढ़े सना। अल्लाह जे इश्क में फाइक थिया फना, सेकंदा कीअं गुनाह जिन ते हथ हबीब जो। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, आऊं आहियां अव्हां जी मेज़बान ताहिरा जो। प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो साण खणी मौजूदु आहियां। सुबुह मेराण समूरी टीम साण हाज़िर आहियां। नेक दुआऊं, नेक ख़्वाहिशूं, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ हमेशह हूंदियूं आहिनि त अव्हां शहर जग में सराह हुजो, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा बहकंदा रहो पंहिंजनि प्यारनि सां, घर भातियुनि सां। प्यारी मोहब्बत वारी ज़िंदगी गुज़ारियो, अव्हां इख़्लाक़ वारी ज़िंदगी गुज़ारियो, जिथे बि हुजो पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां हमेशह सभिनीनि जे दिलनि में ख़ासि घर ऐं गहरा मक़ाम जोड़ियो। ऐं जेके बि बीमार आहिनि, अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अव्हांखे चाकाई नसीब थिए। सुबुह जो वक़्तु हूंदो आहे, थधिड़ो पहर हूंदो आहे, पोइ मौसम जेतिरो बि हार्ड हुजे, अच्छा सख़्तु सीउ हुजनि या सख़्तु गर्मियूं हुजनि, पर मॉर्निंग टाइम इलाही सुठो हूंदो आहे। छो त मॉर्निंग टाइम जो रीज़न इहो हूंदो आहे त असां हिकिड़ो त आराम करे हिकिड़ो राति सॼी गुज़ारींदा आहियूं, वरी सुजागी नसीब थिए थी, नओं ॾींहुं नसीब थिए थो, नई ज़िंदगी नसीब थींदी आहे, त पोइ इलाही फ्रेश हूंदा आहियूं। ऐं कोशिशि इहा ई हर इंसान जी हूंदी आहे त असां टाइमली पंहिंजे कम खे स्टार्ट कयूं, कोशिशि करियूं त असांजो ॾींहुं सुठो गुज़रे। बनिस्बत कल्ह जे ॾींहं खां अॼु जे ॾींहं ते असां जेके बि पंहिंजा कम करियूं था, जेके पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियूं था, उहे सुहिणे नमूने सां ॾेई सघूं। उनखां अलावा जेकॾहिं असां पंहिंजे एनवायरनमेंट जी ॻाल्हि करियूं, पंहिंजे आस पास जी ॻाल्हि कयूं, असां सोसाइटी जी ॻाल्हि त कंदा ई हलंदा आहियूं, पर जेकॾहिं एनवायरनमेंट जी ॻाल्हि कई वञे त असांखे इलाही नीड आहे हिन महिल ॿूटनि जी, सावक जी, वणनि जी। त इहो कोइंसिडेंट कोन थींदो जो असां मॉर्निंग टाइम में उथूं, असां ॿाहिरि वञूं त ग्रीनरी हुजे, वण हुजनि। इहा महिनत असांखे पाण ई करणी पवंदी। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त असांखे गवर्नमेंट जे थ्रू को ग्राउंड कोन मिलंदो आहे, की असांखे सहूलियतूं मुहैया कोन मिलंदियूं आहिनि जो असां हिकिड़ो सिविक रिस्पॉन्सिबिलिटी बि सम्झूं ऐं आस पास जेके सोसाइटी जा माण्हू आहिनि उन्हनि खे पाण सां गॾे करे ग्रुपिंग में कुझु कमु कयूं। बहरहाल पोइ बि ज़िमेदारी असांजी पंहिंजी आहे। सिविक रिस्पॉन्सिबिलिटी जी मूं ॻाल्हि कई आहे त हिकु फ़र्द जो पंहिंजो छा कमु आहे, अव्हांजो छा फ़र्ज़ु आहे, मिली करे असां पंहिंजो एनवायरनमेंट ते ज़रूरु कमु करे सघूं था। छो त जॾहिं असां नेचर जे ख़िलाफ़ु हलंदा आहियूं, नेचर जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा आहियूं, त ऑब्वियसली असां रिवर्स प्रोसेस बि ॾिसंदा आहियूं, जेको असां हिन महिल ॾिसूं पिया। सो वेल शदीद ज़रूरत आहे त असां कोशिशि कयूं त वण ॿूटा पोखियूं, उन्हनि जी सार संभाल बि कयूं। कंहिं माण्हू खां पुछियो वियो त अव्हां ॾाढो रफली लाइफ गुज़ारियो था, अव्हां जे आस पास के वणनि आहिनि, त उन चयो मां जेकॾहिं को वण ॿूटो पोखियां थो त उहो टाइम वठंदो, ग्रोथ उनजी थींदी त ऑब्वियसली टाइम लॻंदो, मुंहिंजी ज़िंदगी थी सघे थो ख़तमु थी वञे त आउं इहो कमु छो करियां। त इहा हिकिड़ी जेको आहे इंसान जी अॼुकल्ह जे टाइम में नेचर थी वई आहे त असां गिव एंड टेकिंग प्रोसेस में लॻी विया आहियूं। असां चाहियूं था त असां जेको कमु कयूं इन रिटर्न असांखे हुनजो फ़ाइदो थिए, पर ईअं हुजणु न खपे। जेकॾहिं असां न आहियूं त असांजा पोयां जेके पोइवार आहिनि उन्हनि खे को फ़ाइदो थी सघे। सो पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारणु घुरिजे ऐं हिकिड़ी सुठी ज़िंदगी आउं सम्झां थी त ईअं ई गुज़ारे सघिजे थी त अव्हां जे हुजण सां कंहिंखे को फ़ाइदो थी सघे। सो वेल असां अॻिते वधूं था ऐं प्रोग्राम जो तसलसल अव्हांखे ख़बर आहे, अव्हांखे ख़बर आहे त हिन महिल प्रोग्राम फेसबुक ते बि हली रहियो हूंदो आहे। ऑन द टेलीविज़न प्रोग्राम लाइव हलंदो आहे, स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो हूंदो। ऐं हिकु दफ़ो अनाउंस कंदी हलां थी 02221022855। अव्हां इहो डायल कयो, प्रोग्राम में शामिलु थियो, के सलाहूं ॾियो, के ॻाल्हियूं ॻंढींदा हलो त प्रोग्राम अव्हां जे हुजण सां बि सुठो थी वेंदो। अच्छा, यूट्यूब ते चैनल बि मौजूदु आहे मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां, अव्हां लाइक करे सघो था, शेयर ऐं सब्सक्राइब बि करे सघो था ऐं इन रिपीटेशन उते प्रोग्राम्स हलंदा आहिनि, सो अव्हां ॾिसी सघो था। वेल पाण प्रोग्राम जी तरफ़ कुझु विखूं वधाया आहियूं। हिकु क़दम अॻियां वधाईंदे आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि ऐं उन्हनि जो तारुफ़ अव्हां सां कराईंदी हलां त अॼु असां वटि एडवोकेट दयाल सहराई मौजूदु आहिनि। माशाअल्लाह सां राइटर आहिनि ऐं उन्हनि जो बुक पब्लिश थियण वारो आहे। सोशल ऐं पॉलिटिकल एक्टिविस्ट आहिनि। उनखां अलावा मां अव्हांखे ॿुधाईंदी हलियसि त एडवोकेट बि आहिनि। सो हिननि जूं जेके ख़िदमतूं आहिनि माशाअल्लाह सां सुठे तरीक़े सां सर अंजाम ॾींदा रहनि पिया।
दयाल सहराई पहिरीं त आऊं अव्हांखे भलीकार चवां थी सुबुह मेहरान जे अंगण ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीक। ज़बरदस्त, ग्रेट। अच्छा, तव्हांजो बुक बि पब्लिश थियण वारो आहे, सो उन जूं बि अव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। मुबारकूं थी चुको आहे, अॼु मार्केट में अची ज़बरदस्त, माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा, अव्हां ॿुधायो सहरा जी सुबुह ऐं सुबुह मेहरान जी सुबुह खे अव्हां पंहिंजी ज़ुबानी कीअं बयानु कंदव? सहरा जी जेका सुबुह आहे उहो मतिलबु उहा सुबुह मुनफ़रिद हूंदी आहे ॿियनि मतिलबु इलाइक़नि खां। हुते जो माहौल चेंज आहे, हुते जो इकोसिस्टम थोरो चेंज आहे, हुते सुकून वधीक हूंदो आहे, एॾियूं गाॾियूं रोड मतिलबु असां वटि न हूंदा आहिनि। सो उन्हनि जो ऐं हैदराबाद वारो जेको हीउ माहौल आहे, उन अंदरि वरी स्टूडियो जे अंदरि ही जेको सुबुह मेहरान आहे में यकीननि हिकिड़ो मतिलबु फ़र्क़ु इहो आहे त ही मैन मेड हिकिड़ी सुबुह आहे। एग्ज़ैक्टली में सुठी पंहिंजी कूलिंग आहे ऐं सुठो माहौल आहे, मज़ो पियो अचे, बहितरीनु आहे। वॾी ॻाल्हि आहे त पूरी दुनिया असांखे ॾिसे पई ऐं सहरा जी सुबुह पुरसुकून आहे। उतां वरी आवाज़ दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ वॾी जाखोड़ करणी पए। ऐं हिन स्टूडियो में मूंखे झिरकियुनि जी चूं चूं जो आवाज़ अचे पई, लात ॿुधण में अचे पई त मॉर्निंग यकीन करियो व्यूअर्स, मॉर्निंग असांखे फील थिए पई। ऐं हूअं बि जॾहिं आउं सेट ते ईंदी आहियां मूंखे ईअं फील न थींदो की महसूसु न थींदो की मां ॿाहिरि निकिरंदमि त एॾी उस हूंदी, त हितां जो समाव थोरो पंहिंजो ई आहे। वेल व्यूअर्स, ऐं अव्हांखे ॿुधाईंदी हलां, असां वटि रमीज़ हिंगोर जो आरजे बि रहिया आहिनि ऐं स्टिल ही इज़ वर्किंग। सो ऐं अव्हांखे बि वेलकम चवां थी सुबुह मेहरान जे अंगण ते। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो रमीज़ हिंगोर जो? बिल्कुलु ठीकु ठाक, ज़बरदस्त, ग्रेट। अच्छा, मॉर्निंग खे अव्हां पंहिंजी ज़ुबानी कीअं बयानु कंदव? सुबुह मॉर्निंग हिकिड़ो मुनफ़रिद हिकिड़ो सुबुह हूंदो आहे जंहिंमें असां शाम सुबुह वरी राति में जेको आहिनि अलॻि अलॻि कैटेगरियूं आहिनि। त सुबुह जो जेको फ्रेश माहौल हूंदो आहे ऐं दिलि बि चवंदी आहे कमकार तरफ़ निकिरी वञा, ऐं जॾहिं उहो माण्हू उन कम में मसरूफ़ थींदो आहे पोइ उनखे शाम थी वेंदी आहे। लेकिन सुबुह जो आगाज़ बहितर हूंदो आहे त पोइ उहा शाम, उहा राति, उहो ॾींहुं तमामु बहितरीनु सुठो गुज़रंदो आहे, जीअं असांजो अॼु गुज़रियो पियो। असांजी जीअं शुरूआति थी चुकी आहे। सुबुह मेहरान हुजे, सुबुह मेहरान जी चांहि हुजे त मॉर्निंग ठही वेंदी आहे। मुंहिंजी रोज़ मॉर्निंग ठहंदी अथव, अव्हां जी हिते कॾहिं कॾहिं ठहे। हा, सही। अच्छा, तव्हां ॿुधाइजो त स्केड्यूल अॼुकल्ह अव्हांजो कीअं हले पियो, कीअं मसरूफ़ियातूं आहिनि अव्हां जूं? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु जेके बि प्रोग्राम वग़ैरह हूंदा आहिनि, उन खां अलावा शोज़ वग़ैरह जेके बि हूंदा आहिनि, ऐं ज़िंदगी में रूटीन इहा आहे त असां कॾहिं बोझ न आहे थिया कंहिं ते, या असां ते को बोझ न आहे थियो। असां हमेशह माण्हुनि खे एंटरटेनमेंट कयो, हमेशह उनखे ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि ऐं उदास जेके चेहरा उन्हनि खे हमेशह खिलायो आहे। त छो त अॼुकल्ह महांगाई बुरूज ते आहे ऐं हर को माण्हू चवे थो त मूंखे कहिड़ो इंसानु हुजे, शख़्स हुजे, ऐं असां उन्हनि खे लफ़्ज़नि सां खेॾाईंदा आहियूं ऐं लफ़्ज़नि सां जेको उनखे रिझाईंदा आहियूं। जॾहिं लफ़्ज़नि तां को इंसानु रिझी पवे थो त इन खां वधीक मूंखे छा घुरिजे। सही, इहो हिकिड़ो आर्ट आहे, वॾो फन आहे। अव्हां पंहिंजे लफ़्ज़नि सां जेकॾहिं कंहिंखे रिझाए वठो था, कंहिंजो मूड सेट थी वञे थो, कोशिशि हले पई त ज़बरदस्त, ग्रेट ग्रेट। रमीज़ हिंगोर जो सुठो लॻो, मॉर्निंग सुठी थी वई असांजी। अच्छा, दयाल सहराई, अव्हां ॿुधायो अॼु रसूल बख्श वली जो साहिब जिन जी वर्सी बि आहे, उन हवाले सां अव्हां छा ॻंढणु चाहींदव? मोहतरम रसूल बख्श पलियो साहब जी अॼु चौथी वर्सी आहे ऐं वॾो हुनजो जेको प्रोग्राम आहे अवामी तहरीक तरफ़ां जेको प्रोग्राम उहो जंगशाही में आहे, पलिए साहिब जे अबाणे जेको कब्रिस्तान आहे, पलिए साहिब जी मज़ार ते, ऐं तमामु वॾो प्रोग्राम थिए पियो। रसूल बख्श पलिए साहब हिन समाज में के तारीख़ में अहिड़ा मतिलबु फ़र्द हूंदा आहिनि, किरदार हूंदा आहिनि जिन जो वजूद ऐं उन्हनि जो कमु ऐं किरदार उन्हनि क़ौमनि जे लाइ, उन्हनि क़ौमनि जी क़ौमी ॿधी, उन्हनि क़ौमनि जी जेका मजमूई शऊर ऐं उन्हनि जी हिकिड़ी सही हिकमत अमली ऐं नज़रियाती लाइन तइ करण जे लाइ उन्हनि फ़र्दनि जो जेको हुजणु हिकिड़ो सभाग हूंदो आहे उन्हनि क़ौमनि लाइ। त हिन असांजी सिंधु जेका आहे इंडस सिविलाइज़ेशन, हिन में रसूल बख्श पलिए साहिब जहिड़े माण्हू जो हुजणु हिन तहज़ीब जो सभाग आहे ऐं उन्हनि तमामु वॾो कमु कयो। ऐं दुनिया में तमामु घटि अहिड़ा माण्हू थी रहिया आहिनि जिन जेका बि लाइन ॾिनी या वाट ॾिनी उन्हनि ते अमली तौर ते पाण कमु करे ॾेखारियो। त पलिए साहिब, लतीफ़ साईं ऐं ॿिया जेके बि आलमी इनकलाबी नज़रिएदान हुआ, उन्हनि जी नज़रियाती लाइन ते पाण अमल करे सिंधी समाज में तमामु वॾा किरदार पैदा कया, तब्दीलियूं आंदियूं। ख़ासि तौर ते जेका औरत आहे सिंध जी औरत, सिंध में औरत खे हिकिड़ो घर जो शोपीस सम्झो वेंदो आहे या उनखे बाउंड्रीज़ में बंदि कयो वियो आहे। हाणे बहितर जेके शयूं थियूं आहिनि उनजे पुठियां वॾो कमु आहे। सिंध में सभ खां पहिरीं सियासी ऐं समाजी जेका सॼी ज़िंदगी आहे उनमें औरत खे अॻियां आणण में सिंधियाणी तहरीक जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे ऐं उन सिंधियाणी तहरीक खे बाक़ाइदे मुनज़िम करण जो जेको बानी आहे उहो रसूल बख्श पलियो रहियो आहे। उनखां सवाइ शागिर्दनि ॿियनि घणनि मसइलनि आलमी अदब खे हिते मुतारिफ़ कराइणु
ऐं जेका शाइरी आहे उन शाइरी जेका आलमी अदब मां सुठी चूंड शाइरी उनखे उनजो तर्जुमो करणु, 40 जे लॻभॻि पलीअ साहिब जा वॾा किताब आहिनि सियासी अदब ते ऐं तनक़ीद में किताब आहिनि। ऐं सिंधी समाज में जॾहिं अदीबनि तरक़ी पसंदि अदीबनि ते जेके इंतिहा पसंदनि जा मतिलबु उन्हनि जे घेरे में अची विया, तॾहिं अंधा हूंदा वेद जहिड़ो किताब पलीअ साहिब लिखियो, उन्हनि जो दिफ़ा कयो, शेख अयाज़ जहिड़े अदीब जो ऐं शाइर जो वॾो दिफ़ा कयो पलीअ साहिब, उनमें आलमी अदब जा हवाला ॾेई उनजो बाक़ाइदे हिकिड़ो वकील थी बीठो। उनखां वॾो जेको कमु आहे उहो आहे दरिया जो वकील थियणु, सिंधू दरिया, उनजो पाणी, उनजा मसइला, उनजी फुलुट, डेमनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी जदोजहद हलाई। त आउं हिकिड़ी लतीफ़ जी सिट चवंदुसि त प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां। त रसूल बख़्श पलीअ साहिब जी ज़िंदगी तमामु हिकिड़ी घण पासाई आहे, हिकिड़ी हमागीर शख़्सियत आहे। उन यगाने किरदार खे कुझु मिंटनि में हिकिड़े मतिलबु उनखे पेश करणु, हिकिड़े समुंड में हिकिड़े प्याले में बंदि करण जी जहिड़ी हिकिड़ी कोशिशि हूंदी। त पलीअ साहिब जा तमामु घणा कम आहिनि ऐं अॼु वरसी आहे, आऊं ऐं असीं सॼी सिंधी क़ौम पंहिंजे रहबर खे असीं सलाम पेश कयूं था ऐं यकीननि हिन जे कम ते असीं कोशिशि कंदासीं त सिंध जे ॻोठ ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि इवन आलमी लेवल ते क़ौमी अवामी जमहूरी जेको इनकलाब आहे, जेको तब्दीली रेवोल्यूशन जेको नज़रियाती लाइन आहे पलीअ साहिब जी, उनजी प्रचार थिए, उनजा किताब पब्लिश थियनि अंग्रेज़ी में, उर्दू में, ॿियनि ॿोलियुनि में, दुनिया जे मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि जे लाइ पलीअ साहिब जी लाइन हिकिड़ी वॾी रूह रवां ऐं हिकिड़ी नज़रियाती लाइन, हिकिड़ी रोशनी जो किरदारु रखी सघे। एक्ज़ैक्टली, ॾाढो सुहिणे नमूने सां अव्हां बयानु कयो। अच्छा, कहिड़ियूं अगरि आउं चवां कुझु सिटरूं अव्हां उन्हनि खे अर्पियो त झूंघारे करे कहिड़ियूं सिटरूं अव्हां अर्पणु चाहींदव? हा जी, पलीअ साहिब जे नाम कंदुसि आऊं लतीफ़ साईं जी हिकिड़ी वाई आहे, उहो आऊं ॿुधायां थो ऐं नाज़रीन खे बि ॿुधायां थो। जी। कच्छे का चोटी नागन बधी नीह जी, कच्छे का चोटी नागन बधी नीह जी, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, ओ तिनी जी चोटी पूरब थींदी पधरी, जोगी ॿिया बि घणा सामी ॿिया बि घणा, मुंहिंजो लिखियो हो लाहो तिन सां, मुंहिंजो लिखियो सामी अड़नि सां, जोगी ॿिया बि घणा सामी ॿिया बि घणा, जोगियनि में हो जोगी हिकिड़ो, जोगियनि में हो जोगी हिकिड़ो, जंहिंजे मोह में मणिया, जंहिंजे मोह में मणिया। पलीअ साहिब जी सिंध में जी लतीफ़ साईं चयो आहे, जित पखी न पेर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खावरी खीरे, ॿियो ॿारींदो केरु। इन हिसाब सां ही जेका वाई जी सिटा पलीअ साहिब ते हिकिड़ी ठहकी अचे थी। सेन हयाऊं सुन में अला, सेन हयाऊं सुन में अला, छॾ घरड़ा घणा, छॾ घरड़ा घणा, मुंहिंजो लिखियो लाहो तिन सां, जोगी ॿिया बि घणा सामी ॿिया बि घणा सामी ॿिया बि घणा। इन्हनि सुठनि सां व्यूअर्स असां हलूं था साईअ जी तरफ़। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। वेलकम बैक नाज़रीन। अवां सभी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी, अव्हां जे पंहिंजे अंगण सुबह मेहरान ते स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो हूंदो, सो अव्हां बि डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं जेके आयल असांजा मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां अव्हां बि ॻाल्हाए सघो था। सुबह मेहरान जो अंगण रची वेंदो आहे तॾहिं जॾहिं सुठा महिमान हूंदा आहिनि ऐं जॾहिं सुठा महिमान हूंदा आहिनि यानी प्रोग्राम सुठो थींदो आहे। सो जेको मुंहिंजो पार्ट हूंदो आहे, मुंहिंजो जेको कमु हूंदो आहे, आऊं कोशिशि कंदसि त उहो सुठो कंदी हलां ऐं मुंहिंजो कमु अव्हांखे ख़बर आहे, मुंहिंजी कोशिशि इहा ई रहंदी त
सुठा के सवाल करे सघां, लाभायता के सवाल करे सघां, फ्रॉम द एंटरटेनमेंट असां इंफॉर्मेटिव ताईं कीअं पहुचूं था। सो इहा नंढड़ी हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त अव्हां ताईं का एक्यूरेट असां नॉलेज पहुचाए सघूं। असांजे हिन सोसाइटी जा काफ़ी सारा इशूज़ हूंदा आहिनि, पर हिकिड़ो चवंदा आहिनि त इंसान जो यकीन हूंदो आहे। आउं सम्झंदी आहियां त मसइला इन जे लाइ पैदा थींदा आहिनि त अव्हां उन्हनि खे हल कयो। पोइ असां जेको मसइलनि खे विलोड़े उन प्रॉब्लम खे वधाए छॾींदा आहियूं त पोइ असां जेको आहे सो किथे न किथे उन मसइलनि जे वर चढ़ी वेंदा आहियूं ऐं ज़हनी बीमारियूं बि जनम वठंदियूं आहिनि। जॾहिं असां सिहत जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांजी सिहत सिर्फ़ु इन शइ सां लागू कोन हूंदी आहे त असां सुठो खाऊं, सुठो पीऊं, असां टाइमली उथूं था, टाइमली सुम्हूं था। ज़िंदगी इन जो नालो न आहे त तव्हां सुठो खाओ, सुठो सुम्हो, सुठो घुमो, इन जो नालो बिल्कुलु बि न आहे। पर अव्हां जी ज़हनियत छा आहे, अव्हां जी मेंटेलिटी छा आहे, अव्हां पंहिंजे ज़हन खे कीअं ताज़ो तवानो रखो था, इहो बि हिकिड़ो सुवालु आहे ऐं उन ते बि कमु करणु घुरिजे। असां वटि वरी ईअं हूंदो आहे, असां वटि ज़हनी बीमारी जे लाइ ॻाल्हायो कोन वेंदो आहे। जॾहिं त इहो हिकिड़ो वॾो असांजे हिन जेका मसइला थियनि था उन में इहो वॾो फुक़दान आहे। ॻाल्हायो वञे तॾहिं ई शायदि असां उन प्रॉब्लम खे सॉल्व करे सघूं था। अच्छा रमीज़ हिंगोर जो अव्हां ॿुधायो त असां जेको आहे सो मेंटली कीअं रिलैक्स रही सघूं था, कीअं असां पंहिंजियुनि एक्टिविटीज़ मां थोरो टाइम कढूं पंहिंजे लाइ, पंहिंजो पाण खे रिलैक्स रखूं। अच्छा, दरअसल तमामु बहितरीनु हिकिड़ो सुवालु कयो आहे। असां अॼुकल्ह एतिरा त मसरूफ़ थी विया आहियूं ऐं किथे असां वेठा हुआसीं त कंहिं शख़्स ॻाल्हि कई त मूंखे जेका तकलीफ़ थी वई आहे, तबियत ख़राबु थी वई आहे ऐं आउं सॼो ॾींहुं कम में मसरूफ़ हूंदो आहियां। हुन चयो सैलरी अव्हांजी घणी आहे, त हुननि 2 लखनि खां मथे हलियो वियो त मुंहिंजी सैलरी हेतिरी आहे, लेकिन मूं कॾहिं पंहिंजी तवजा पंहिंजे पाण ते न आहे ॾिनी। मूं कॾहिं बि डॉक्टर खे चेकअप न आहे करायो। असां ॿाहिरि मुल्क लाइ वञूं त 6-6 मंथ जेको हुननि जो चेकअप थींदो आहे, पूरी जेको आहे का बीमारी त न आहे का हिनखे अहिड़ी जंहिंसां हू बीमार थी वञे उते हली करे। छो असांखे उते तमामु घणो कमु करिणो आहे, असांखे तमामु घणो एक्टिव रहणो आहे। त उन चयो त मूंखे हिकिड़ी अहिड़ी ख़तरनाक बीमारी थी वई जंहिं ते मूं ध्यानु न ॾिनो ऐं उन खां पोइ जॾहिं मूं पंहिंजे पाण ध्यानु ॾिनो त उहो वक़्तु जेको टाइम हथनि मां निकिरी चुको। छो त उन में जेके ॾींहं मुंहिंजा जेके पोयां गुज़रिया उन में रिलैक्स न हुउसि, तमामु घणो जेको परेशान हुउसि, सोचींदो हुउसि त को अहिड़ो मोड़ अचे ज़िंदगी जो, को अहिड़ो शख़्स अचे जेको मूंखे ॿुधाए त आउं केॾां वञा पियो। छो मूंखे रस्ते जी ख़बर न हुई, मुंहिंजो फ्यूचर छा आहे, ऐं छा पियो कयां। बसि पैसो, टाइम आहे, ऑफिस आहे, घरु आहियां, घर खे टाइम न पियो ॾियां, पंहिंजे पाण खे टाइम न पियो ॾियां, मतिलबु की तमामु डिस्टर्ब हुउसि। इन जे करे असांखे थोरो घणो पंहिंजे बारे में सोचणु घुरिजे त असां कहिड़ी जॻह ते छा डिस्टर्ब आहियूं, असांखे कहिड़ी शइ आहे जेका शइ असांखे डिस्टर्ब करे उन खां थोरो हटाए वञूं या उन खां थोरो पासे थी वञूं, चाहे उहो अव्हांखे नुक़सानु ॾिए थी या अव्हांजी फैमिली खे नुक़सानु ॾिए थी या अॻिते हली करे अव्हांखे फ्यूचर में को नुक़सानु थी सघे थो जंहिंसां अव्हां तमामु डिस्टर्ब थी सघो था। त ज़हन खे फ्रेश रखण जे लाइ उहे कमु कयो जंहिंसां अव्हां पाण फ्रेश रहो। भले थोरो कमु कयो, नंढो कमु कयो, जंहिंसां लॻे तव्हां थोरो कमु कयो आहे, सुठो कयो, जंहिंमें अव्हां पाण मुतमिन आहियो, मुतमिन थी सघो था त पोइ उन कम खे खणी वठो। वॾो हिकिड़ो कमु आहे, उनखे सम्झो था ही कमु करे ऐं जेको आहे न तमामु हिकिड़ो नालो मुंहिंजो थींदो ऐं पाण ते तवजा न आहियां, डिस्टर्ब आहियां, त पोइ परेशानी वधी वेंदी आहे। सही सही, माना मुतमिन रहण असुल ज़िंदगी जो नालो आहे। बिल्कुलु सही। अच्छा भला एतिरियूं ॻाल्हियूं अव्हां सहेड़े वेठा आहियो, एतिरियूं ॻाल्हियूं अव्हां जेको आहे सो करे वेंदा आहियो इन द फ्लो, भला इहो कीअं हूंदो आहे, कीअं पंहिंजो पाण खे सेट कयो आहे? अच्छा, इहो ईअं हूंदो आहे त ॻाल्हियूं जेके आहिनि अलाए जे छो लफ़्ज़ जेके आहिनि उहे जनम वठंदा आहिनि। हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे ॿियो लफ़्ज़ कहिड़ो ॻाल्हाइणो ऑन द स्पॉट लाज़मी हिकिड़ी ॻाल्हि उन ॿी ॻाल्हि ठाहिणु। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी ॻाल्हि ठाहिणु, टी ॻाल्हि ठाहिणु, त उहो अलाह महिरबानी आहे मूं ते, छो त हर कंहिंखे इहो न बि हुजे। कुझु माण्हू मुंझी बि वेंदा आहिनि, लफ़्ज़ साथ ॾींदा आहिनि। जॾहिं असां लफ़्ज़नि सां खेॾणु शुरू कंदा आहियूं, जॾहिं असां लफ़्ज़नि खे सम्झणु शुरू कंदा आहियूं त पोइ लफ़्ज़ असांजो साथ ॾींदा आहिनि। ऐं जॾहिं ऑन द स्पॉट जेका तव्हांखे ॻाल्हि अचे पई ज़हन ते, सम्झो तव्हां पहिरीं या उहा सोची ॻाल्हि आहे या अव्हां सां उहो हादिसो थियो आहे या अव्हां माण्हुनि में कॾहिं हुजूम वञी करे हुन सां महसूसु कयो आहे त मूं सां जेको या हुननि सां हीउ हादिसो थियो आहे या हीअ जेका ॻाल्हि कयां थो हुन सां शेयर कंदुसि, त उहा ऑटोमेटिक जेका ॻाल्हि उहा अव्हांजे ज़हन ते हावी थी वेंदी आहे, तारी थी वेंदी आहे, पोइ अव्हां उहा ॻाल्हि जेका ऑन द स्पॉट करे ईंदा आहियो। सही सही, ज़हन ते ॻाल्हियूं जॾहिं अक्स ठाहे वठनि, चिटे वठनि, तारी थी वञनि, त पोइ असां उनखे फ्लो में ॻाल्हाई वेंदा आहियूं, चई वेंदा आहियूं त असां ऐं सोचींदा न आहियूं त मूं छा चयो आहे। छो मूंखे यकीन हूंदो आहे या ॻाल्हाइण वारे खे, साम्हूं वारे खे यकीन हूंदो आहे मूं जेको बि ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो, बहितर ॻाल्हायो, जंहिंसां पाण मुतमिन आहियां। सही सही, जो लफ़्ज़ मुंहिंजो साथ ॾियनि। सही, एतिरो कॉन्फिडेंस हुजणु खपे। सही, नौजवान में हुजणु खपे। जेकॾहिं अव्हां पंहिंजे लाइ काई स्क्रीन चाहियो था, असां जॾहिं हिन कम में हथ विधो आहे त लाज़मी हिकिड़ो पंहिंजे पाण ते यकीन त आहे। जॾहिं इंसान खे ऑब्वियसली वी हैव टू ग्रो, त करणो ई पवंदो न। अच्छा दयाल सहराई, अव्हां ॿुधायो, अव्हां रमीज़ हिंगोर जो जी ॻाल्हियुनि ते छा चवणु चाहींदो? ऑब्वियसली असां सभु पाण में यंग वेठा आहियूं, हिक ई टही चई सघूं था त आहियूं,
त अव्हां हिननि जी ॻाल्हियुनि खे कीअं जोड़ींदव अॻियां? ॾिसो हाणे जेको तव्हांजो सुवाल हो पहिरीं त आउं उन ते 2-3 मिंट माना तव्हांजा वठां जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो। उनजो रीज़न हीअ आहे, हिकिड़ो वॾो इशू आहे असांजे समाज जो, ख़ासि तौर ते हींअर असां हिकिड़ो कमु कयूं पिया नौजवाननि में सुसाइड केसिस तमामु घणा अचनि पिया, ख़ासि तौर ते सॼी सिंध जे ॿाहिराड़ियुनि में न, त सुसाइड केसिस छो था अचनि? माण्हू परेशान थियनि था न, मेंटल हेल्थ जो इशू आहे। असांजे समाज में माण्हू सभिनी बीमारियुनि जो इलाजु कराए थो, कंसल्टेंट्स आहिनि, उनजा एक्सरेज थियनि था, मामला भॻे टुटे थो, ॿियूं बीमारियूं थियनि थियूं, पर मेंटल लेवल जा जेके या असांजा जेके कंसल्टेंट न्यूरोलॉजिस्ट या न्यूरो सां रिलेटेड या असांजा ब्रेन सां रिलेटेड उनजो इलाजु कराइणु माना वॾो मसइलो आहे। मेंटल हिकिड़ो लफ़्ज़ सिंधी में इस्तेमालु थींदो आहे, ॻोठाणी आम ॿारहाड़ी वारी सिंधी में, जेको माण्हू घणो ॻाल्हाईंदो आहे या जंहिं माण्हू जे ॻाल्हाइण में डिसऑर्डर हूंदो आहे या ॻाल्हियूं थोरियूं ॻरियूं करे वेंदो आहे, चवंदा हीअ त मेंटल पियो घुमे। मेंटल जी हुते वारी जेका माना आहे न, उहो थोरी ॿी आहे। हू ईअं त बाबा हिनजी जा चवंदा आहिनि तार निकितल आहे। जेकॾहिं माण्हू पंहिंजे समाज में पंहिंजे घर में अहिड़ो मसइलो शेयर कंदो आहे न, त घर वारा ख़ुदि उनखे तंज़ जे अंदाज़ में ॾिसंदा, अच्छा हिनजी तार निकितल आहे या हीअ मेंटल आहे या हीअ बीमार आहे, ठीकु आहे, या चरियो आहे। ख़बर अथव हाणे छा आहे मसइलो? असांजे समाज जो जेको हिन ॻाल्हि ते ॻाल्हाइण खे ऐब सम्झो वञे त इहा ख़ुदि बीमारी आहे, असांजे समाज में बीमारी आहे। नो डाउट, ठीकु आहे। हाणे उनमें छा आहे जो असांखे उनजे लाइ बहितर मतिलबु कीअं थी सघे थो? आउं ई चवंदुसि त सभ खां पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त माण्हू इहो सॼो डिप्रेशन आहे। तव्हां डॉक्टर सां असां जाम इंटरव्यूज़ कया आहिनि, जेके डिप्रेशन में माण्हुनि जे सुसाइड कया आहिनि या जेके उन प्रोसेस मां गुज़रिया आहिनि, उन्हनि सां इंटरव्यू करे ॾिठा आहिनि। असांखे ख़बर पई आहे त माण्हू खे नंढे लेवल जी डिप्रेशन थींदी आहे, पोइ सॼो समाज उनजे पुठियां वेंदो आहे। जॾहिं स्टीफन हॉकिंग जी डेथ थी तॾहिं हिकिड़ो ईअं हलियो पियो, पूरो वायरल थियो त बाबा हिनजी डेथ थी आहे। 21 साल जी उमिरि में हुनखे बीमारी अटैक कयो, 76 साल जी उमिरि में हुन डेथ कई। मुंहिंजो जेकॾहिं सिंध में अहिड़ो पैरालाइज़ थियल माण्हू हुजे हा त 10 ॾींहंनि में उनखे पुछी मारे छॾींदा, तूं अञा वेठो ई। अच्छा, पंहिंजो ख़बर समाज कीअं आहे? जेकॾहिं थोरो कमज़ोर माण्हू हूंदो पोइ उनखे चवंदा अच्छा हेॾो तूं सफ़ा लही वियो आहीं। जेकॾहिं थोरो हेल्दी हूंदो या त चवंदा यार तूं सफ़ा मोटो थी वियो आहीं। जेकॾहिं केरु गाॾी में चढ़ंदो पोइ चवंदो तूं हथु ॾियण खां बि वें। मतिलबु हिन समाज में हरू भरू उनखे मतिलबु टीज़ कयो वञे थो, ऐं उनमें जेके मुनफ़ी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे अॻिते आणनि ऐं मुसीबत ॻाल्हियुनि खे लिकाइण जी कोशिशि कई वञे थी। तंहिंजे करे पाण पॉज़िटिव थियूं ऐं समाज में उत्साह ॾियूं माण्हुनि खे, डिप्रेशन वारनि माण्हुनि खे टाइम ॾे, उनखे ॿाहिरि कढूं, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे पाड़े, पंहिंजे दोस्तनि। ऐं प्यारे रमीज़ जेका ॻाल्हि कई, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। असांखे मतिलबु जेके असीं हाणे हिते जेकॾहिं लफ़्ज़नि सां मतिलबु हिकिड़ो असांजो लफ़्ज़ असांखे साथ ॾियनि था, लफ़्ज़नि खे सही इस्तेमालु कजे। लफ़्ज़नि जो वॾो तक़दुस थींदो आहे, लफ़्ज़नि सां खेॾणु ख़ुदि मूंखे थोरो मुनफ़ी जुमिलो लॻे थो। मतिलबु आउं ईअं त चवां त जेके लफ़्ज़ आहिनि न, हिकिड़े लफ़्ज़ जी पंहिंजो हिकिड़ो तक़दुस थींदो आहे, मयार आहे, उनखे इस्तेमालु करणु घुरिजे। असांजी ॿोली में अच्छा जेको फ़िलो अचे थो माण्हू जो, हू हिकिड़ो मुशाहिदो हूंदो आहे, ॿियो मुतालो हूंदो आहे। ॿ शयूं ॾाढियूं अहम आहिनि। मुशाहिदाती तौर ते माण्हू जेको घणो रुले थो उहो सुठो लिखंदो आहे, सुठो ॻाल्हाईंदो आहे। जेको माण्हू घणो पढ़े थो उनखे आइडियाज़ ईंदा आहिनि। जेको माण्हू घणो पढ़िया पिया पढ़नि कढ़नि कीअं न कलूब जीअं लतीफ़ साईं चयो आहे। त हाणे इहे जेके रुगो पढ़ंदा पिया, घुमंदा कोन, कढ़ंदा कोन, समाज में ॿाहिरि कोन निकिरंदा, दरबदरियूं न ॾिसंदा, तेसि ताईं उन्हनि वटि इन क़िस्म जा आइडियाज़ कोन ईंदा। हिकिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन जो फ़िलो हूंदो आहे, उनमें आइडियाज़ कोन हूंदा आहिनि। माण्हू वेठा हूंदा, तव्हांजे अॻियां वेठा हूंदा, ॿुधंदा बि पिया, पर उहा रिपीटेशन पई थींदी। उन्हनि शयुनि में सुठाई तॾहिं ईंदी, उहे मयारी तॾहिं थींदा, समाज में तामीरी कमु करे उहे फ़िलो ऐं उहो लफ़्ज़ ऐं उहे ॻाल्हियूं तॾहिं सघंदियूं जॾहिं तव्हांजो मयारी मुतालो हूंदो ऐं मुशाहिदो हूंदो दुनिया जे इल्मनि जो ऐं ॿियनि मामलनि जो, तॾहिं असीं बहितर करे सघंदासीं। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। बाक़ी हाणे जेको असां वटि जेको कमु थिए थो, मुंहिंजी ज़ाती राय आहे, इन सां तव्हांजो इख़्तिलाफ़ु थी सघे थो, त असां वटि मीडिया में चाहे ॿियनि हंधनि ते जेको कमु हले थो, उनमें अञा तमामु घणी तख़लीक़ी कमु करण जी माना ज़रूरत आहे, स्पेस आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं त आहे। ऐं इतफ़ाक़ रखां थी, इख़्तिलाफ़ राय कोन्हे का बि। चवंदा आहिनि शाह साईं चयो आहे त पढ़िया कढ़िया की न की तोड़े पढ़नि चीन, बिना हुब हबीब जे कुझु न मिलंदनि कीन, जिन जो अलाह ते यकीन से अणपढ़िया ई आलम थिया। सो रमीज़ इंगोर जो अव्हां इन्हनि ॻाल्हियुनि ते छा चवणु चाहींदव? जेका भाउ ॻाल्हि कई त लफ़्ज़नि सां खेॾणु, अच्छा मुंहिंजो मक़सदु इहो न हो त लफ़्ज़नि खे असां कीअं इस्तेमालु कयूं था, लफ़्ज़नि खे बुरे नमूने सां जेको उहो जेको लफ़्ज़ ॻाल्हायूं था खेॾणु, जेको इख़्तिलाफ़ न कयो आहे।
अच्छा नंढड़ो ॿारु आहे, नंढड़ो ॿारु हिकिड़ो घर में आहे, उन सां असां जेकॾहिं न खेॾींदासीं, जॾहिं हुनखे सुठे तरीक़े सां सम्झाईंदासीं न त ॿार खे ख़बर पवंदी त वॾे सां कीअं ॻाल्हाइणो आहे, वॾे सां मूंखे कीअं पेश अचिणो आहे। ॿार खे असीं चमाटणी न ॿुधाईंदासीं, ॿार खे ऐं दड़को ॾेई करे न ॿुधाईंदुसि त तव्हांखे वॾे सां हीअं जेको आहे पेश अचिणो आहे, नंढे सां ई पेश अचिणो आहे, घर खां ॿाहिरि कीअं वञिणो आहे, कंहिंसां कीअं ॻाल्हाइणो आहे। असां उन्हनि खां खेॾींदा आहियूं मोहबत में, प्यार में, त लफ़्ज़ जेके आहिनि उहे जेसि ताईं असां उन्हनि खे पंहिंजो न सम्झंदासीं, लाज़मी वक़्तु जेको आहे लफ़्ज़नि जो हिकिड़ो मयार आहे, ऐं लफ़्ज़ जॾहिं ज़िबान मां निकिरी वेंदा आहिनि, जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त असां उन्हनि जा ग़ुलाम हूंदा आहियूं, जॾहिं हू लफ़्ज़ निकिरींदा असां लफ़्ज़नि जा ग़ुलाम थी वेंदा आहियूं। हा बहितरीन ॻाल्हि कई, लेकिन असांखे लफ़्ज़नि सां कॾहिं कॾहिं खेॾणो पइजी वेंदो आहे। जेका नंढड़े ॿार जी ॻाल्हि कई आहे, अगरि उतां मिसाल वठूं था त असां लफ़्ज़नि सां खेॾे सघूं था। हाँ, you have your own way to बिल्कुलु, लफ़्ज़ में express the खेॾे सघूं things. था। ॾिसो हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो आहे। पोइ हाणे अव्हां जे ज़हन में जेका बि अक्स जेके चिटियल आहिनि त हाणे उहो अव्हां जो आर्ट आहे, त अव्हां उनखे कीअं था एक्सप्रेस करियो? ॾिसो हिकिड़ी पंहिंजे समाज में न मुहावरा थींदा आहिनि त ही माण्हू इन्हनि शयुनि सां ई खेॾे थो। हाणे खेॾणु लफ़्ज़ रांदि खेॾणु ॿी शइ आहे, ॿार सां खेॾणु ॿी शइ आहे, लफ़्ज़नि सां खेॾणु, मुहावरनि सां खेॾणु इहा ॿी शइ। इहा ख़ुदि जेका टर्मिनोलॉजी आहे इन जी बि अलॻि अलॻि माना आहे न, इन जूं अलॻि अलॻि मानाऊं आहिनि। त लफ़्ज़नि सां खेॾणु सिंधी में हिकिड़ो मुहावरो आहे, मशहूरु मुहावराती ॿोली जो हिकिड़ो टर्म आहे। मुंहिंजे चवण जो मतिलबु ईअं आहे अच्छा, मूंखे थोरो रिमाइंडिंग आहे। आवाज़ अचनि पिया त कॉल अटेंड करणी आहे, तो पाण थोरो उन फ्लो में बि हलूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अदी छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, ऐं बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं अव्हांखे भलीकार चवां थी सुबमेरान जंगण ते, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी, पंहिंजो तारुफ़ कराईंदा अव्हां? भलीकार चवंदा प्रोग्राम में। जी जी, अव्हां पंहिंजो तारुफ़ करायो, किथां ॻाल्हायो पिया, कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया? नदीम रज़ा ख़ासकेली सिंझोरो जे ॻोठ तारोमल मां पियो ॻाल्हायां। ज़बरदस्त। प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदव? प्रोग्राम बहितरीन आहे ऐं आयल महिमाननि खे भलीकार चवंदा ऐं महिनतियूं आहिनि, डायरेक्ट सवाबियूं जेके हेॾा हेॾा मेरान टीवी ते माने थो। जी जी, प्रोग्राम बहितरीन आहे ऐं आयल महिमाननि खे भलीकार चवंदा ऐं असां हमेशह दुआ कयूं त अहिड़ा प्रोग्राम मेरान टीवी ते थींदा रहनि। ठीकु आहे, ज़बरदस्त। थैंक यू सो मच, अव्हां प्रोग्राम में शामिल थिया। ऐं लाइव प्रोग्राम हूंदो आहे त लाइव कॉल जे थ्रू अव्हां शामिल थींदा रहंदा आहियो त सुठो लॻंदो आहे, ख़ुशी थींदी आहे। अच्छा, पाण प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था व्यूवर्स, असां गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखंदासीं। अच्छा, सहरा मां निकिरणु, हैदराबाद ताईं अचणु, थोरो हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर इंसान जी ज़िंदगी जा पंहिंजा पंध ई पेचरा आहिनि, त थोरो अव्हां पंहिंजी ज़ुबानी ॿुधायो, पंहिंजो एक्सपीरियंस बयानु करियो, छा सिखियो आहे अव्हां, थोरो असांखे बि सेखारियो। अच्छा, सही। नंढड़ो हूंदो हुअसि तॾहिं मुंहिंजो ॻोठु धर्मवेरी आहे, जेको इस्लामकोट शहर खां 35 किलोमीटर ॾखण ऐं रण कच्छ यानी असांजो जेको बॉर्डर आहे उनखे 10-15 किलोमीटर परे, माना बॉर्डर ते आहे, बिल्कुलु पाकिस्तान जी हिकिड़ी कुंड में आहे। सो उतां असीं प्राइमरी पास करे पोइ मिठी शहर में आयसि, मूं मैट्रिक कई ऐं तॾहिं ई मुंहिंजो हिकिड़ी तंज़ीम सां वास्तो थियो, सुजाग ॿार तहरीक, ॿारनि जी तंज़ीम आहे। उनमें लिखणु, उनजो पोइ सुजागी, रसाला, पियो गुलफुल, नंढड़ा जेके मैगज़ीन ॿारनि जा हलंदा हुआ उनमें लिखणु ऐं अदबी नंढड़ियूं नंढड़ियूं ॿाराणियूं जेके एक्टिविटीज़ उनमें थोरा एक्टिव थियासीं। पोइ असांजो सुजाग ॿार तहरीक सां लिंक थियो। सुजाग ॿार तहरीक जो वरी सॼो हिकिड़ो वॾो सियासी हुनजो पस मंज़र आहे। सिंध में हींअर वॾनि इदारनि में कमु कंदड़ वॾो हिकिड़ो कैडर आहे पढ़ियो लिखियो माण्हुनि जो, उनजो बुनियादी जेका तरबियत आहे उन सुजाग ॿार तहरीक कई हुई। पोइ उतां असीं उन सां ॻंढाणासीं। मैट्रिक कई, इंटर हितां कई मूं डिग्री कॉलेज कासमाबाद मां। पोइ मूं मास्टर्स कई जियोलॉजी मां यूनिवर्सिटी मां, पोइ एमफिल जियोलॉजी में, पोइ LLB यूनिवर्सिटी में ऐं पोइ अच्छा, मतलब पोइ तव्हां वरी फील्ड चेंज कई आहे? हा, फील्ड ईअं जो जेका मुंहिंजी ग्रेजुएशन आहे उहो मूं शौक़ सां जियोलॉजी में कई। जियोलॉजी में ग्रेजुएशन करण खां पोइ मुंहिंजो सिंध में मुंहिंजी इम्प्लीमेंटेशन ऑयल में आहे, कंस्ट्रक्शन में आहे, गैस कंपनियुनि में आहे, कोल कंपनियुनि में आहे। पोइ आउं वियसि, उन्हनि में मूं ॾिठो उन में कंपनियूं जेके आहिनि सरमाएदार आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो पघार थोरो ॾेई पोइ माण्हू खे ॾाढो मतिलबु विलोड़ी उनजो कमु थियूं वठनि ऐं उनजो जेके ॿिया जेके असांजा स्किल्स आहिनि उहे हुन में ॾाढा हिकिड़े पासे रहिजी था वञनि। त मुंहिंजो शुरू खां शौक़ु हो त समाजी मसइलनि में, पॉलिटिकल सिंध जे इशूज़, पंहिंजे वतन, पंहिंजे मज़लूम माण्हुनि जे लाइ माण्हू आवाज़ उथारे, उनमें पंहिंजो पोरियो कुझु विझे ऐं लिखण पढ़ण जो त शुरू खां शौक़ु हो ई। त उन हिसाब सां पोइ आयासीं ऐं हैदराबाद जो जेको माहौल, हैदराबाद सां हिकिड़ो अहिड़ो लॻाव आहे। मूं वॾी कोशिशि कई त आउं वरी थर में वञा, 6 साल आउं रहियसि हुते। मूं जॉब कई ऐं हुते हिकिड़ी लग्ज़री लाइफ हुई जॉब दौरान। कंपनियुनि में पैसो हूंदो आहे, पघार मुंहिंजो सभु शयूं हूंदियूं आहिनि, पर हैदराबाद सां जेका अटैचमेंट टुटी न सघी। पोइ वरी असां जॉइन कयोसीं हैदराबाद। हिते वरी सॼी दोस्त ऐं हैदराबाद मां मूव थियणु कराची ऐं हेॾां लाड़ ॾांहुं उत्तर ॾांहुं हिकिड़ो सेंटर आहे
उनजे करे हैदराबाद जा हिकिड़ा पंहिंजा मज़ा आहिनि ज़िंदगी जा। ठीकु आहे। तंहिंजे करे हैदराबाद अच्छा, खे हिकिड़ो त आहे त अव्हां चओ था त हिकिड़ो माना जहिड़ो नींहुं मुंहिंजो जुड़ी वियो हैदराबाद सां उहो टुटी न पियो सघे, पर हिकिड़ो घर जी हंज त पंहिंजी ई हूंदी आहे न, त अव्हां जॾहिं ॿाहिरि हूंदा आहियो वरी घर हूंदा आहियो त पोइ कीअं महसूसु करियो था पंहिंजे घर खे? हाणे अॼुकल्ह छा थियो आहे जो ग्लोब सॼो असांजो घर थी वियो आहे। मूं जेको जियोलॉजी में जेको एस्ट्रोनॉमी पढ़ी, तॾहिं एस्ट्रोनॉमी पढ़ूं था सॼी काइनात, उनमें लखें किरोड़ें माना जेके आहिनि गैलेक्सीज़, वरी उनमें शमशी निज़ाम, उनमें हिकिड़ो नंढिड़ो असांजो, वरी उनमें जेके 8-10 जेके ग्रह आहिनि 9 खनि, उनमें धरती में 7 वॾा खंड, वरी असांजो नंढिड़ो हेतिरो। त जॾहिं काइनात जो जेको मुतालो कंदड़ माण्हू आहे उनखे ही असांजो माना थर जी सॼी वारी जे हिकिड़े ज़रे जेतिरो पंहिंजी हैसियत न आहे धरती जी, त उनमें असीं रहूं था त हीउ सॼो ग्लोब आहे। माण्हू अॼुकल्ह दुबई सुबुह जे टाइम वञे थो, शाम जो वापसि अचे थो, कलाक ॾेढ जो पंधु आहे। इस्लामाबाद ॾींहं में 2 दफ़ा माण्हू वञे थो, वापसि असीं पाण वेंदा आहियूं, प्रोग्राम थींदा आहिनि, ईंदा वेंदा आहियूं, ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि, टीवी जा प्रोग्राम हूंदा आहिनि। चवण जो मतिलबु हीअ आहे त मुंहिंजो ॻोठु आउं वञणु चाहींदो आहियां तॾहिं हितां 3 कलाक में बस छॾींदी आहे, थी वरी सुबुह जो वापसि अची वेंदा आहियूं। बाक़ी हाणे ईअं आहे जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॻोठ जो जेको सुकून आहे उहे सभु शयूं आहिनि, पर आउं ज़ाती राय जो ईअं आहियां त असांजा अबा ॾाॾा बसि सुकून में खीर पी, सिंधी माण्हू ठठ सां उता कनि ते सुम्ही उन्हनि वॾो वक़्तु ॾिनो आहे। हाणे असां नौजवाननि खे पूरी दुनिया सां गॾिजणु खपे। सिंध जे नौजवाननि खे सिंध उनजो हिकिड़ो नंढिड़ो घरु आहे, पंहिंजो वतन आहे, उनखां शुरूआति करी पूरी दुनिया जे माण्हुनि सां राब्तेकारी हुजे, माण्हू इंटरनेशनल लेवल ते कम्पीट करे, ऐं इन ख़्याल खे ज़हन में रखी असां अञा कोशिशि कंदासीं त अॻिते वञूं ऐं सिंध खे गॾु खणी हलूं, पंहिंजी धरती ॻोठ खे बि खणी हलूं। सही, माशाल्लाह, ॾाढो सुठो हौसलो इंसान जे कम खे ऐं उनजो किरदारु आहे ऐं उनजो कमु आहे उनखे न साराइजे त आउं सम्झां थी त हिकिड़ो पोरियो कंदड़ इंसान जेको आहे उन सां नाइंसाफ़ी आहे। सो माशाल्लाह सां अव्हां जूं ख़िदमतूं त ॾाढियूं सुठियूं आहिनि ऐं अव्हां जूं ॻाल्हियूं, अव्हां जी सोच ज़बरदस्त तमामु। भला अॼु जे नौजवान खे अव्हां कीअं ॾिसो था? अॼु जो नौजवान सुठो कमु करे पियो, छाकाणि जो अॼुकल्ह जे दौर में तव्हां अॻे जीअं पंहिंजे ॿार खे, पंहिंजे औलाद खे, नौजवान खे तव्हां जीअं कैप्ट करे छॾींदा हुआ या पंहिंजे ख़्यालनि, पंहिंजे सोचनि जो हिकिड़ो मतिलबु उनखे बाउंड करे छॾींदा, उहो करे ई कोन था सघो, नंबर हिकिड़ी ॻाल्हि। ऐं जेके कनि था उनजो रिएक्शन थिए थो, ग़लति एक्सीडेंट थियनि था, इंसिडेंट थियनि था। अॼु जो नौजवान ही जेको टच स्क्रीन फ़ोन आहे न, इन स्क्रीन ते पूरी दुनिया हुन वटि आहे। हिकिड़े क्लिक ते बिल गेट्स वेठो आहे, हिकिड़े क्लिक ते गूगल बॉय वेठो आहे, हिकिड़े क्लिक ते दुनिया जे कंहिं बि वॾे साइंटिस्ट सां तव्हां ॻाल्हाए सघो था। नॉम चॉम्स्की खे तव्हां सॼो ॾींहुं ॿुधी सघो था, लाइव वेठो आहे। युवल नोह हरारी खे तव्हां उनजा जेके आहिनि हींअर पूरी दुनिया में एॾो स्पीड उनजो कमु थियो आहे, तमामु वॾा किताब आहिनि, हू लाइव ॻाल्हाईंदो आहे तव्हां सां। त अॼुकल्ह जो नौजवान दुनिया जो घण पासाऊं इल्मु हिकिड़े हिन टच स्क्रीन जे टच ते रखियो वेठो आहे। ऐं हिकिड़ी शइ आहे, ॿिए पासे हिकिड़ी छिड़वागी जी बि उन्हनि में हिकिड़ो अंश मिले थो जेको नुक़सानकार आहे। असां वटि छा आहे जो आज़ादी जी बि वरी बि लफ़्ज़ जी ॻाल्हि अची वई, आज़ादी जी ग़लति जेका आहे उहा माना हुनजी मीनिंग कढी वेंदी आहे। माना हिकिड़ो ॿारु आहे, हू चए थो त बाबा मूंखे आज़ादी ॾियो न, तव्हां मोटर साइकिल ते हिकिड़े टायर ते हलायां, त बाबा हिकिड़े टायर ते हलाईंदे तूं जुरंदे किरंदे। त हाणे छिड़वागी ऐं आज़ादी में फ़र्क़ु सम्झाइजो नौजवाननि खे त जेका एतिरी आज़ादी न हुजे, वलगराइप न हुजे जो तव्हां उहो छिड़वागी में हलिया वञो। बाक़ी अॼुकल्ह जो नौजवान पढ़े थो ऐं मुंहिंजे ख़्याल में जेको मोबाइल वारी पढ़ाई आहे उनखां किताब वधीक मुफ़ीद आहिनि। किताब वारी पढ़ाई हिकिड़ो जेन्युइन कमु आहे। जीअं माई भागे जूं 1-2 धुनूं आहिनि, ॿियूं 15 ॿियूं मायूं सिंध में ॻाइणियूं आयूं आहिनि, पर जेका 1-2 धुनूं हुजूं या कुझु धुनूं आबदा परवीन साइण जूं, उन्हनि जो एॾो वॾो स्पेस आहे जो हू सभिनीनि ॿियनि फनकारनि खां मथे बीठी अचे। उन्हनि जो जेन्युइन कमु आहे, बेमाना कम खां को मक़सद वारो कमु करणु बहितरीन आहे ऐं इहो ई फ़र्क़ु सम्झायो वञे असांजे नौजवान खे। बहितरीन, ॾाढो सुठो। व्यूअर्स, वक़्तु साहिर जो थी वियो आहे, साहिर जी तरफ़ हलूं पिया। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण।
वेलकम बैक नाज़रीन। असां सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी सुबह मेहरान में ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॾाढो सुठो हले पियो। सो गुफ़्तगू जे सिलसिले खे असां अॻियां वधाईंदासीं। रमी सिंगोर जो असां वटि मौजूदु आहिनि। रमी सिंगोर जो अव्हां ॿुधायो, अव्हां बि ऑब्वियसली नौजवान आहियो, नौजवाननि सां वक़्तु गुज़ारियो था ऐं मोस्ट प्रोबेबली अव्हां जो टाइम बि उन ई ॻाल्हियुनि में कंज़्यूम थींदो हूंदो। हिकिड़ो त हूंदो आहे वक़्त खे सही इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं ॿियो हूंदो आहे त जेकॾहिं अव्हां वक़्त खे सही इस्तेमालु नथा कयो त पोइ वक़्तु बि अव्हांखे ॿुधाईंदो आहे त आउं छा आहियां। त अॼुकल्ह जी जेके एक्टिविटीज़ अव्हां नौजवाननि जूं ॾिसो था त उन्हनि खे अव्हां कीअं बयानु कंदव, अव्हां छा था सम्झो त सही राह कीअं चूंडणु खपे? अच्छा भाउ जेका दयाल ॻाल्हि कई त असां वरी वञूं त उन तरफ़ ॻोठे तरफ़ वञूं था त असां पुराणो ख़्यालु जेको आहे छो त मोबाइल फ़ोन टच असांजे हथ में आहे, असां उनखे इस्तेमालु करे सघूं था जंहिंमें असांखे सही ऐं आज़ादी जेका ॻाल्हि कई आज़ादी वारी ऐं सही वारी, असां पुराणे जॾहिं दौर में वञूं था त ॻाल्हि कनि था 30-40 साल 50 साल पोइ हिते त ॻोठनि में ठठ लॻा पिया आहिनि, मज़ो लॻो पियो आहे, असांखे शहर वञण जी ज़रूरत न आहे। लेकिन नौजवान उन ॻाल्हि खे हाणे रद्द करे चुको आहे त असांखे हाणे ॻोठनि ताईं महदूद न आहे रहणो, असांखे हेतिरी सभु कुझु जेका सहूलियत मौजूदु आहे असांखे हिकु शहर खां ॿिए शहर ताईं वञिणो आहे। अच्छा नौजवान जेको मूं ॾिठो आहे उहो हिकिड़ो ग़रीब ख़ानदान जो छोकिरो आहे या ग़रीब ख़ानदान तइल्क़ु रखे थो, उनखे ख़बर आहे त जेको मूं वक़्तु पहिरीं विञाए चुको आहियां त उहो मुंहिंजे कम जो न थियो, या जेके मुंहिंजा वॾा जेके हुआ अबा ॾाॾा हुआ उन्हनि जेको मज़दूरी कमु कई अॻिते न वधिया, हुननि घर ताईं महदूद रहिया, सम्झी वञो त हुन जेको आहे उहो को बि अहिड़ो कमु न कयो जंहिंसां उनखे जेको आहे नौजवान यादि रखनि या ॿी जेका नई जनरेशन आहे उनखे तारीख़ ताईं यादि रखे। लेकिन असां जॾहिं नौजवाननि सां गॾु वेहनि था, जॾहिं मुंहिंजी उन्हनि सां कचहरी थींदी आहे त हमेशह उन जी जेका उहो जज़्बो हूंदो आहे, हिकिड़ो जोश हूंदो आहे त असांखे कुझु करिणो आहे। ईअं न आहे जो असां माट करे वेही रहूं, असां जंहिं बि पॉइंट ते आहियूं, जेका मूं जंहिं डिपार्टमेंट में पढ़ां थो या जेको मूं कमु कयो आहे इन मूंखे सचाई बि ॾेखारणी आहे इन में ऐं मूंखे हौसलो बि हुजे। अच्छा कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कुझु नौजवान चवंदा इन में छा वञी कंदे, हीउ जेको मीडिया जो कमु आहे मज़ो न आहे, इन में अव्हां छा वञी कंदा, हीउ जेको अव्हां कमु कयो पिया इहो ग़लति आहे। छा हुननि खे ख़बर आहे जेको आउं कमु कयां पियो उन मां केतिरो सचो आहियां, छा हुननि खे ख़बर आहे हिन कम में मुंहिंजे लाइ केतिरी बहितरी आहे। अच्छा नौजवान इहा हिकिड़ी ॻाल्हि पुछी आहे त कंहिंजो हौसलो न टोड़ियो, अगरि कंहिंखे हौसलो नथा ॾेई सघो त उनखे हौसलो ॾियण बजाए मतिलबु की उनखे हौसले खे टोड़ियो न, हुनखे ॿुधायो, हुनखे उत्साहियो, हुनखे सम्झायो। असांजा वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त असां जेकॾहिं कंहिंखे हौसलो नथा ॾेई सघूं त असां उनखे मुझायूं न, असांखे हिते टोक न हणो, असांखे जेके इहो चवूं था नी जेका हीअ जेका राय आहे इहा ग़लति आहे, हुनखे शायदि वञे पियो सही हुजे। अच्छा हिकिड़ो दोस्त ॿियो बि यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुजे, डिपार्टमेंट में हुजे, बॉटनी में हुजे, त उनखे कंहिं दोस्तनि चयो त हिन डिपार्टमेंट में न पढ़ो, मुंहिंजो दोस्त हो उनजी शादी न थी हुई, हिन डिपार्टमेंट में पढ़ंदो, हिन डिपार्टमेंट में पढ़ो था, हीअ जेके मुंहिंजी एडमिशन थी आहे हिन में जॉब नथी मिले, छा असां जॉब जे लाइ पढ़ूं था, त असांखे ख़बर न आहे त हिन मां अॻिते हली करे असांखे छा मिलंदो। जेके नौजवान जेके हुनखे हौसलो टोड़ीनि था, ॿुधाइनि था, त इन सां हुन जेको माइंड डिस्टर्ब थी वियो, हू सम्झी न सघियो मूंखे करिणो छा आहे, वरी हुन डिपार्टमेंट जेको चेंज कयो अॻिते हली करे हुननि चयो न घर वारा मूंखे चवनि था हीउ सही न आहे, असां जेका चाचे मामे कयो हिन में उहो मंज़िल न ॾे, मूंखे चिराग न ॾे, हौसलो त ॾे। सो अवां उहा ॻाल्हि कई आहे। असां वटि लाइव कॉलर आहिनि, उन्हनि जी तरफ़ हलंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम अस्सलाम। ऐं बिल्कुलु ठीकु आहियां मुंहिंजा भाउ, अव्हां ॿुधायो कीअं आहियो, किथां ॻाल्हायो पिया, पंहिंजो नालो ॿुधायो अव्हां। ऐं अव्हांखे पहिरीं त भली कार चऊं त सुबुह मेहरान में। अच्छा अव्हां ॿुधायो अव्हां जूं मसरूफ़ियतूं छा हूंदियूं आहिनि, छा कंदा आहियो अव्हां पाण? हेलो मुंहिंजो आवाज़ अचे पियो, कॉल ड्रॉप थी वई। ठीकु आहे, अव्हां अगेन नंबर डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं स्क्रीन ते ॾिनल जेको नंबर हूंदो आहे उहो अव्हां जे लाइ असां हलाईंदा आहियूं, प्रोग्राम बि अव्हां जे लाइ नशिर कंदा आहियूं ऐं जॾहिं तव्हां पंहिंजो हिसो जोड़ींदा हलंदा आहियो त असांखे लॻंदो आहे त असांजो प्रोग्राम सुठो थींदो हलंदो आहे। ऑब्वियसली असां अव्हां जे अंगणनि ते ई पंहिंजो जेको प्रोग्राम आहे उहो रचाईंदा आहियूं। सो कोशिशि वरी बि आउं ॿुधाईंदी हलां त असांजी इहा हूंदी आहे त असां को अहिड़ो टॉपिक रखूं जंहिंमें असां का एक्यूरेट नॉलेज अव्हां सां शेयर करे सघूं। हूअं बि सिंधी मीडिया ते काफ़ी सारा प्रोग्राम्स हलंदा आहिनि, चवंदा आहिनि त अव्हांखे जेकॾहिं मशहूरु थियणो आहे त अव्हां एंटरटेनमेंट जी तरफ़ वधो, अव्हां उहो ॾेखारियो जंहिंमें असांजा नौजवान एंटरटेन थियनि। पर मूंखे लॻंदो आहे त शायदि अव्हां किथे न किथे कंहिंजो माइंड डाइवर्ट करणु चाहींदा आहियो। जेकॾहिं माइंड डाइवर्ट ई करिणो आहे असांजे नौजवाननि जो त पोइ असां का एक्यूरेट शइ ॾेखारियूं जंहिं तरफ़ जेकॾहिं असांजा नौजवान माइल थियनि था, छो त असां नौजवान सुभाणे जो सरमायो आहियूं। असां ई पंहिंजे मुल्क जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त फ्यूचर आहियूं पंहिंजे मुल्क जो, त जेकॾहिं असां को सुठो गोल रखूं
था त असां कामयाब थी सघूं था। असां जेकॾहिं हे मंज़र आम ते अचणु चाहियूं था त हिकु सुठे फ़र्द जी हैसियत सां अचणु चाहियूं था त सुठाई जी तरफ़ वियल असांखे वधणु खपे। सो दयाल सहराई, अव्हां ॿुधायो, जेकॾहिं असां अगेन नौजवाननि जी ॻाल्हि करियूं त हिकिड़ो ॾिसो असां वटि वरी बि कैटेगरीज़ आहिनि। हिकिड़ो असांजो नौजवान थिए थो शहर जो नौजवान, हिकिड़ो असांजो थिए थो बहिराड़ीअ जो नौजवान। त उन ॿिन्हिनि जी सोच खे भला कीअं था ॾिसो, उन ॿिन्हिनि खे अव्हां बयानु कंदव त कीअं बयानु कंदव? सभ खां पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त पाण खे कंहिं जे बारे में या कंहिंखे सलाह ॾियण खां पहिरीं हिकिड़ी पंहिंजी अहिड़ी अखि हुजे जेका सम्झी सघे त हुन माण्हू जो इंटीरियर जेको हुनजे अंदरि जो माण्हू आहे हुन जूं क्वालिटीज़ कहिड़ियूं आहिनि, हुन में गर्ड्स कहिड़ा आहिनि, नेचुरली उनजी जेका आदतनि या उनजी जेका हेरिडिटी आहे उनमें छा आहे, या हुन माण्हू सिखियो छा आहे। ठीकु आहे, हाणे इहो सॼो हुन माण्हू ते दारोमदार आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको थोड़ ॻाल्हायो आहे, घटि ॻाल्हाए थो, मिसाल तौरु उनखे जेकॾहिं तव्हां चवंदा त बाबा तूं हाणे स्टेज ते बीह ऐं माण्हुनि जे साम्हूं बसि धुआंधार तकरीरूं कर या उनखे खिला, त उहो न करे सघंदो। पर हू माण्हू मे बी वेब डिज़ाइनर तमामु वॾो थी वञे हलियो। ठीकु आहे, त सभ खां पहिरीं असांजे पंहिंजे घर में ॿारहाड़ी जो चाहे शहर जो जेको ॿारु आहे उन जी नेचर खे सम्झिजे, नंबर हिकु ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि, उनखां पोइ उनखे गाइड कजे। जंहिं नेचर जो जेको माण्हू आहे पहिरीं ॻाल्हि त उहो उनखे गाइड कजे। उनखां पोइ उहो आख़िरी लोह ते लकीर न आहे। माण्हू मैट्रिक 5वीं क्लास में ईंदो आहे, उनजा ख़्याल चेंज थींदा आहिनि, मैट्रिक में ईंदो आहे वरी थींदा आहिनि, इंटर में चेंज थींदा आहिनि। उनखां पोइ जेकॾहिं उनजो ख़्याल चेंज बिल्कुलु ई जीअं आऊं जॾहिं नेचुरल साइंस पे पढ़ी तॾहिं मुंहिंजो शौक़ु हो त आऊं वॾो नेचुरल रिसोर्सिस ते कमु करी ऐं सिंध जी बहितरी लाइ कमु कंदुसि। अॻिते हली मुंहिंजो ख़्यालु थियो त आऊं वकील थी हिकिड़ो सुठो कमु करे सघां थो, इन ते ॿारनि जा कानूनी मसइला हल करे सघां थो। मूं पंहिंजो पाण खे डाइवर्ट कयो, हुन में सुठो कमु कयां थो। त मुंहिंजी राय इहा आहे पहिरीं त माण्हू जी ॿार जी नेचर ॾिसिजे, नौजवान जी नेचर ॾिसिजे, उनखे सही सलाह ॾिजे। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त कैरियर काउंसलिंग जा असां वटि 3-4 शयूं आहिनि बसि। डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, वकील थियो, कमीशन पास कयो, मख़सूस 3-4 आहिनि। जॾहिं त हींअर दुनिया में तमामु घणो जेको आहे उहो IT में कमाइनि पिया माण्हू, बिज़नेस तमामु घणो हले थो, मेडिकल ठीकु आहे, इंजीनियरिंग ठीकु आहे, ॿिया शोबा आहिनि, ॿिया जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि आर्ट वारी साइड खे असां वटि त ईअं मतिलबु कयो थो वञे। हिकिड़ो मिसाल आहे फ़क़ीरो मेघवाड़ आहे, टंडे अलायर जो, पूरी दुनिया लेवल ते हू कमु पियो करे। हींअर जेके मोहम्मद अली जिन्ना ते उन्हनि कमु कयो आहे। ॿियो शायदि फ़क़ीरो सोलंकी लिखंदो आहे, उनजी हिकिड़ी सब कास्ट आहे। ठीकु आहे, हाणे उन मतिलबु मिटी मां उहो मजसमा ठाहे शुरूआती कम जो इहो टंडे अलायर जे ॻोठ में रहंदो, उतां थी हाणे दुनिया लेवल ते वेलियो। अहिड़ा ॿिया अलाए केतिरा मिसाल आहिनि। मिसाल राग वारी साइड असां वटि ख़बर थो छा आहे, ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, ऐं छाकाणि जो ऐं पाण म्यूज़िक सां रिलेटेड आहियां, त असांजो नौजवान जॾहिं वेंदो आहे न कंहिं महफ़िल में, पोइ वरी चवंदा आहिनि अच्छा अब मंगणारा अची विया आहिनि, पोइ चवंदा हा मंगणारा अची विया, पोइ हिननि खे विहारियो या चओसि बसि शुरू थी वञनि। माना ईअं बि थींदो आहे। यानी असां वटि मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जो हिकिड़ो अलॻि मयार ऐं मान तय कयल आहे। बाक़ी प्रोफेशन्स में उहा ड्यू रेस्पेक्ट नथी ॾिनी वञे। या असां वटि लेखक मतिलबु तमामु वॾा नाला आहिनि, सिंध में उन्हनि जो क़दुरु न थियो। ऐं रहमतुल्लाह मान्योठी जो नालो खणंदुसि, हिकिड़ो तमामु वॾो राइटर आहे। उहो उन माण्हू खे उनजो उन्हनि में जेके गर्ड्स आहिनि, हू ड्रामा लिखी सघे थो, हू ॿिया करे सघे थो, थिएटर लिखी सघे थो, उन क़िस्म जो असां वटि कमु न आहे। अहिड़ा ॿिया अलाए कहिड़ा राइटर आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में जेको असांजो ॿारहाड़ी जो माण्हू आहे उन्हनि वटि ॿोली जेका आहे उहा शाहूकार आहे। ॿारहाड़ी में ॿोली वधीक भली आहे, जेको मूं ॾिठो आहे। ऐं फील्ड जो माण्हू आहियां, सॼो ॾींहुं रुलंदो आहियां, घुमंदो आहियां, सर्वे कंदा आहियूं, त उन हिसाब सां आउं चवां थो ॿारहाड़ी जे माण्हू में ॿोली ॾाढी सुठी आहे। उन में जेके नेचुरल गर्ड्स आहिनि ऐं उन सां गॾु जेके उनजा मुआशी मसइला आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखी उन्हनि खे गाइड कजे, अॻियां अचे। ऐं जेके शहरी असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे आउं चवंदुसि त जेको बिज़नेस में असां जूं जेके ॿियूं कम्यूनिटीज़ आहिनि, ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असां वटि जेके कम्यूनिटीज़ आहिनि, उहे पहिरीं घिरी वियूं आहिनि। ठीकु आहे, त नंढा नंढा बिज़नेस उहे असांखे करणु खपजनि, जेके नंढी लेवल जा आहिनि। पोइ उनमें वॾो माण्हू जेको आहे उहो बिज़नेसमैन थी सघे थो। तंहिंजे करे असांजी उनजी नेचर चेंज आहे, नेचर खे सम्झी पोइ गाइड करणु खपिजे, उहो वधीक बहितरु ईंदो। ऐं बिज़नेस में असीं जेकॾहिं न ईंदासीं त ॿ शयूं ॾाढियूं अहम आहिनि, हिकिड़ो बिज़नेस ऐं ॿियो सियासत। हीउ समाज में हिननि जो वॾो मतिलबु रोल आहे। कराची जॾहिं असीं वञूं था त कराची जी जेका डोड़ आहे मुआशी, चाहे सियासी, चाहे पूरी दुनिया जे शहरनि सां गॾु हलण वारी, उनखां हैदराबाद सुस्त आहे, मीरपुर वञूं था अञा सुस्त आहे, थर वञूं था त अञा सुस्त आहे। अच्छा, हाणे जॾहिं थर में हिन वक़्तु जॾहिं कोल निकितो आहे, थर जो ग्रेनाइट खणनि था, तॾहिं उते वॾी इन्वेस्टमेंट थी आहे, खरबनि अरबें डॉलरनि जी इन्वेस्टमेंट थी आहे। ठीकु आहे, तॾहिं थर में
उन साॻी इन्वेस्टमेंट जेको तंदी लॻी पई आहे अंदरि कोल निकिरे पियो 175 बिलियन टन्स जो कोयलो ऐं तंदी जे ॿाहिरि जेको ॿार आहे उहो वीचारो पिने पियो, उहो फ़क़ीर आहे, उन्हनि वटि मतिलबु अटो कोन्हे हिकु वेले जी मानी जे लाइ। हाणे जेको समाज आहे असांजो जेको प्रोसेस मां गुज़री तरक़ी करणु खपे हू उते जो उते बीठो आहे, उनखे जंप करी हिकिड़े वॾे मुआशियत जे हिकिड़ी दौड़ में उछलायो वियो आहे, उनजा ख़राब असर यकीनन थींदा। पर बहरहाल ही जेके असांजी सनअतकारी वारा जेके मसइला आहिनि इन्हनि खे सही लाइन ॾियणु, उनमें नौजवान जो किरदारु अदा करणो पवंदो, वॾनि शहरनि में बिज़नेस में सनअतकारी में ऐं ज़रायत में। ज़रायत जेको आहे हू सिंध जो तमामु वॾो हिकिड़ो मतिलबु त जॾहिं जेको पाकिस्तान ठहियो तॾहिं को 48% उन शेयर पे कयो, उनखां पोइ हाणे वञी 20% पाकिस्तान में हाणे 20% ते वञी बीठो आहे ज़रायत जो जेको शेयर आहे असांजे GDP में। तंहिंजे करे हाणे उनजो वरी सबबु पाणी सां सही। अच्छा, मुआशी मसइलनि ते नज़र रखणु खपे ऐं उनजो हल बि असां नौजवाननि खे ई करणो पवंदो। जेकॾहिं मुंहिंजी हिकिड़ो वक़्तु हींअर न्यूज़ ब्रेक जो थी वियो, तव्हां पाण कंटिन्यू कंदासीं ऐं ज़रूरी आहे त न्यूज़ ते बि हलूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको आहे असां न्यूज़ में इहे सभु मसइला बि ॾिसंदा आहियूं। वेल, न्यूज़ तां मोटी अची असां पंहिंजे प्रोग्राम खे ई जारी रखंदासीं। सो व्यूअर्स, अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। मौला मदायूं मुंहिंजूं मूर न तूं ॾिसजां, पिण में पालणहार पर्दो तूं रखजां, मिड़ियो ई मुआफ़ कजां, मुहाबे महबूब जे। वेलकम बैक नाज़रीन, असां सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी सुबुह मेहरान में। ऐं हींअर ब्रेक खां पोइ असां वापसि आया आहियूं ऐं हींअर असां वटि ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि। सो आऊं अव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां त असां वटि गणेश भील असां वटि मौजूदु आहिनि, पाण रागी आहिनि। हारमोनियम ते फरमान अली मौजूदु आहिनि ऐं ढोलक नवाज़ गुलाम अब्बास आहिनि। ऐं उनखां अलावा असां इलाही शुक्रगुज़ार आहियूं मोहम्मद ख़ान ढोलक नवाज़ जा, जेके माशाअल्लाह असांजे डायरेक्टर जो साथ निभाईंदा रहंदा आहिनि ऐं सुठा गेस्ट अरेंज करे बि ॾींदा आहिनि। सो ऑन द कैमरा मौजूदु त न आहिनि बट बैक ऑफ द कैमरा ज़रूरु मौजूदु आहिनि। सो हुननि जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं आऊं आयल महिमाननि खे भली कार बि चवां थी सुबुह मेहरान में। कीअं आहियो सभु? अदा ठीकु आहियो? ज़बरदस्त ज़बरदस्त। व्यूअर्स, तव्हांखे ख़बर आहे त असां वटि पहिरीं बि गेस्ट मौजूदु आहिनि, दयाल सहराई ऐं रमीज़ हिंगोर जो। माशाअल्लाह असां ॿई भाइर तमामु बहितरीन ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं जेको बि सवाल करियां पई त ॾाढो सुहिणे नमूने सां जवाबु ॾेई रहिया आहिनि ऐं समाज जी अकासी बि थी रही आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं मौसीक़ी जी त मौसीक़ी बि रूह जी ग़िज़ा थींदी आहे। सो पहिरीं असां हाणे शुरूआति करणु चाहींदासीं मौसीक़ीअ सां ऐं गणेश भील असां वटि मौजूदु आहिनि। सो ऐं अव्हां खे पहिरीं त गुज़ारिश कंदसि त कुझु असांखे ॿुधायो। मारू लतिया लोही मेला मो सोन बराबर सगड़ा मुखे बाहुन बधाओ उमर जो की पट पेरिया सूमरा वेला अबाने वञा मरन सां वञी मिला सिक मारन जी सुमन नथी सिक मारन जी सुमन नथी अबाने वञा मरन सां वञी मिला सिक सागिन जे सुमन नथी सिक मारन जे सुमन नथी आऊं अबा
मिस्कीन के मेरे मरने सा मिला सिक मारने जे सुमन नथी दे सिक सागिन जे सुमन नथी दे आऊं अबाने वञाए मरने सा वञी मिला सिक मारने जे सुमन नथी दे सिक सागिन जे सुमन नथी दे आऊं अबान करत बाबानन जाए पकरत बाबानन जाए छेला बिठा सिक मारन जे सुमन नथी सिक सागिन जे सुमन नथी आऊं अबाने वञाए मरन सां वञी मिला सिक मारन जे सुमन नथी दे सिक सागिन जे सुमन नथी दे आऊं अबा सरतों शाहो लतीफ जय लालों लाल लतीफ जय अथमों में दुआया सिक मारन जे सुमन नथी दे सिक सागिन जे सुमन नथी दे आऊं अबाने वञाए मरन सां वञी मिला सिक मारन जे सुमन नथी दे सिक सागिन जे सुमन नथी दे आऊं अबा लतीफ़ी लुत्फ़ हुजे त पोइ प्रोग्राम में बि लुत्फ़ छाइजी वेंदो ई आहे। दयाल सहराई अवां ॿुधायो जेकॾहिं असां थोरो इकोनॉमिकली ॻाल्हायूं त इकोनॉमिकली ग्रोथ कीअं थी सघे थी, असां थोरो डेवलपमेंट जे तरफ़ कीअं वधी सघूं था? ठीकु, हाणे असां वटि ॿ टे शयूं आहिनि, असांजा सोर्सिस कहिड़ा आहिनि, नेचुरली असांजे लाइ फेवरेबल कहिड़ी शइ आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त जेका इंडस वैली आहे उनजो जेको सिंधु दरिया आहे उहो मेन मतिलबु हिते जी सॼी बुनियादी जेको तारीख़ी तौर ते असां वटि इकोनॉमी जो मेन सबबु रहियो आहे, चाहे उहो वणज वापारु ॿियो हुजे, चाहे उहा ज़मीनूं हुजनि, उहे सभु शयूं हुजनि, ठीकु आहे, बंदर हुजनि या हीअ असांजो समुंड आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको सिंधु दरिया आहे उनजो पाणी जेको रोकियो वञे थो उहो वहणु खपे। हू बि दुनिया में हींअर जदीद जेके नज़रियात आहिनि उहो ई चवनि था त कुदरत जीअं कुदरती शयूं आहिनि उनखे उहो छॾणु ॾियो, जेकॾहिं उनखे डिस्टर्ब कंदा त उहो वॾी डिस्टर्बेंस थींदी, वॾो बिगाड़ अची वेंदो। तंहिंजे करे सभ खां पहिरीं ॻाल्हि असांजो दरिया आहे उनजो पाणी ईंदो त असांजी ज़रायत बहितर थींदी। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं जेके आहिनि, हिकिड़ो त समुंड में दरिया जो पाणी वेंदो तॾहिं समुंड ओरे अचणु जेको ॿाहिरि अचे पियो खारो, हू अॻियां अचण ज़मीनूं खाइणु बंदि कंदो, सिंध सॼी जेका आहे आबाद थींदी। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। नंबर ॿी शइ इहा आहे त जेका असां वटि इकोनॉमिकल हब्स आहिनि, जीअं मिसाल तौर असांखे कराची आहे, उनखां पोइ असां वटि इहे सखर हैदराबाद आहे, या हाणे थर वारी साइड जेको आहे इकोनॉमी जाम इंस्टॉलमेंट थिए पई नवनि फैक्ट्रीज़ जी, उन में माना बाक़ाइदे सिंध जेका आहे, सिंध जा जेके वस वारा आहिनि हू पंहिंजी ॻाल्हि रखनि पॉलिसी मेकिंग ते, जेको मुल्क जी इकोनॉमी खे बहितर करण जे लाइ जेके पॉलिसीज़ आहिनि उहे अहिड़ियूं आहिनि जेके सिंध जूं बूस्ट थियनि, सिंधी माण्हू हुन में इंट्रस्ट वठे, इन्वॉल्व थिए ऐं हालात अहिड़ा बहितर कजनि जो इन्वेस्टर असां वटि अचनि, भॼनि न। तारीख़ी तौर ते मुल्क में इकोनॉमी ते जेका मूं थोरी स्टडी कई आहे उन मां असांखे ख़बर पवे थी त हिन मुल्क में जेके अॻु में जेके मुल्की लेवल ते पॉलिसीज़ जूं वेव्स आयूं आहिनि ॿ टे अहिड़ियूं जिन ज़रायत खे माना तबाह करे छॾियो, सनइतकारी खे तबाह करे छॾियो, ठीकु आहे, उनजी माना कुझु अहिड़ी पॉलिसीज़ हुयूं जिन जे करे सनइतकार हितां भॼी विया हलिया। उन्हनि खे हिते इनवाइट कजे, आलमी लेवल ते जेको असांजो वापारु आहे उहो हितां जेका शइ वञे थी न, ॿाहिरियां माण्हू उन मां कमाइनि था, असांजे लोकल इन्वेस्टर खे ऐं लोकल कारोबारी माण्हू खे बूस्ट कजे, सपोर्ट कजे, इहे शयूं थियनि। ऐं ॿियो इहो आहे त जेको सनइतकारी आहे
उनमें जेका असांजी जेको अवाम आहे उनजो माण्हू जेको कमु करे थो, जेको वर्कर आहे, हू इलाइक़े बेस ते उन्हनि खे खयो वञे, पहिरीं प्रियोरिटी बेस ते सिंधी माण्हुनि खे ॾिनी वञे, पोइ ॿियनि खे खयो वञे। ऐं उनमें नौजवाननि जो वॾो किरदारु जुड़े थो। नौजवान छाकाणि जो हींअर जदीद टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करी उते सुठियूं सलाहूं ॾेई सघनि था, उनमें बहितरियूं आणे सघनि था, शयुनि जी धणियप कनि, नौजवान अॻियां अचनि। लतीफ़ साईं चयो त हीअ जेके नंढड़ियूं शयूं आहिनि इन्हनि मां निकिरूं, नौकिरी कहिड़ी आहे, क्लर्की आहे न आहे, फलाणो कमु आहे न आहे, सेवा कर समूंड जी जित जर वहे थो जाल, साईं वहन सीर में माणक मोती लाल, जे मासो मिले माल त पूजारा पुर थिए, उनमें लाहियूं चाढ़ियूं ईंदियूं। ॿिए हंधि लतीफ़ चए थो ना उमेदी आज को ओछण आदेसियनि, कॾहिं ताज़ी पुठ ते कॾहिं हेठि हलनि, सामीअड़ा समूंड में तुंबे जी तरनि, जे वागू वात वञनि तब कुसन कुछन कीन की। माना इंतहाई ॾुखियनि मरहलनि में वागू जे वात में वञूं तब असीं परेशान थियण जे बदिरां हालातनि ते पंहिंजो कब्ज़ो हुजे, कंट्रोल हुजे ऐं उन सॼी शइ खे बैलेंस करी पंहिंजी सिंध खे असीं अॻिते कढी वञी सघूं था। इन्हनि शयुनि सां ई असीं पंहिंजी इकानमी ऐं पंहिंजी जेका सिंध जी जेका सॼी बीहक आहे उनखे बहितर बणाए सघूं था। सही, ज़बरदस्त। अच्छा, भला एतिरी पुख़्तगी थॉट्स ते थ्रू कंट्रोल लेवल ऑफ थिंकिंग उहा हिकिड़े नौजवान में कीअं अची सघे थी, पंहिंजो पाण खे एतिरो बूस्टअप कीअं करे सघिजे थो, त अव्हां छा सलाह ॾियणु चाहींदव? मुंहिंजो ख़्यालु आहे उन सभ खां वॾी में वॾी ॻाल्हि आहे मुतालो। ठीकु आहे, मुंहिंजो उस्ताद रसूल बख्श पली जो साहबु जिन मूंखे चवंदा हुआ, असीं गॾु हूंदा हुआसीं, ऐं 15 सालनि जो घर जो भाती रहियसि, असांखे चवंदो हो त उहे किताब पढ़ो बज़ाहिर जिन जी का बि अहमियत न हुजे। माण्हू तव्हांखे चवनि न भई फलाणो किताबु आहे, हिन में छा हूंदो न उनखे पढ़ी ॾिसो ऐं बार बार पढ़ो। तमामु घणो मुतालो उनमें वॾी सपोर्ट करे थो। असांजी उमिरि आहे 60 साल एवरेज पाकिस्तान जी उमिरि। हाणे उन 60-70 साल उमिरि में असीं जेकॾहिं 30-40 साल ताईं अकेडमिक कूड़ियूं डिग्रियूं जेके असां वटि PhD कूड़ियूं थियनि थियूं, पैसनि ते असां वटि, आउं तव्हांखे छा ॿुधायां, असांजे यूनिवर्सिटी जे इदारनि में पैसनि ते थीसिस लिखजनि था, असां वटि क्रिएटिव कम आहे, धुनूं चोरी थियनि थियूं। हिते नौजवान कलाकार आऊं उन्हनि सभिनी खे साम्हूं विहारे तव्हांखे साबित करे ॾियां थो त उन्हनि जूं धुनूं थोरो घणो टच हणी सभु इंडियन धुनूं ॿियूं धुनूं खणी था अचनि, इन जो ई रिसर्च पेपर थियनि था, इन जा ई बुक्स लिखनि था। मुंहिंजे चवण जो मतिलबु हीअ आहे त निज कमु थिए, उनजे लाइ मुतालो खपे, ॿियो मुशाहिदो खपे। असां वटि सिंध जा जेके आलम आहिनि हू त पढ़जनि, पर जेके दुनिया जा वॾा इल्म आहिनि उहे अंग्रेज़ी अदब में आहिनि। अंग्रेज़ी ॿोली भली हुजे, दुनिया जूं ॿोलियूं तव्हां वटि वधि खां वधि हुजनि, दुनिया जा आर्ट आहिनि उन सां टच में रहूं, तमामु घणो पढ़णु ऐं पियो सख़्तु पोरियो करणु। पढ़ाई बि उन हद जी, रिसर्च उन हद जी, रिसर्च जी हिते अणहूंद आहे, रुञ आहे। रिसर्च जो किताबु अचे थो न, तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं आउं शाइरी जो किताबु छपायां त 5000 माण्हू चवनि हल वाह वाह। रिसर्च जे किताब खे ओॾो असांखे साराहियो नथो वञे, उन कम खे साराहियो नथो वञे। त मुंहिंजो आउं ॻाल्हि लाशऊरी आहे, शऊर पैदा थिए ई न पियो त ऑब्वियसली ईअं ई थींदो न। त कंक्लूड ईअं कंदुसि त जेका पुख़्तगी ॻाल्हाइण में, तव्हांजे लिखण में, तव्हांजे पढ़ण में, तव्हांजे कमु करण जे ढंग में आलमी बहितरीन जेके नज़रिया आहिनि, जेके फ़लसफ़ा आहिनि, जेके तहरीकूं हलियूं आहिनि, जेके दुनिया जा वॾा माण्हू आहिनि उन्हनि जूं जेके बहितरीन बायोग्राफीज़ आहिनि उहे असांखे पढ़णु खपजनि। दुनिया जा मज़हब, तारीख़, फ़लसफ़ो, साइंस, इन्हनि जो तारफ़ी मुतालो सभ खां पहिरीं धक में करणु घुरिजे। तंहिंखां पोइ तव्हांजे उन सॼी शइ में मेच्योरिटी ईंदी। ऐं उमिरि मुख़्तसर आहे, माण्हू जल्दी जल्दी ये कमु सही 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 मतिलबु मेच्योरिटी असां एज सां उनखे नथा भेटे सघूं, ऐं नंढी एज में बि मेच्योर थी सघो था। बट द थिंग इज़ की अव्हां जेको आहे सो उहो लेवल रखो, अव्हां उहा रिसर्च रखो, अव्हां पाण में पुख़्तगी पाण ई आणे सघो था। ज़बरदस्त। नेचर जो उनमें वॾो किरदारु हूंदो आहे। ॾिसो सिकंदर आज़म 17 साल जी उमिरि में दुनिया फतेह कई, एज जो उन सां कोई तालुक़ कोन्हे। 16 साल जी उमिरि में केमिस्ट्री ते किताबु लिखियो, कंहिं केमिस्ट्री जे जेको बाबो जंहिंखे चयो थो वञे, तंहिंजे करे नंढी एज में वॾा कम, वॾा सुवाल। जेकॾहिं मार्क्स जी ॻाल्हि पाण कंदा आहियूं त फेसबुक नंढड़ो हिकिड़ो सुवालु हूंदो आहे त भई फेसबुक हुन कीअं ठाहियो, एतिरी एज में हुन कीअं वर्क कयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन कंहिं टाइम में सोचियो हूंदो, हुनजो प्रोसेस स्टार्ट थियो हूंदो, तॾहिं ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन कमु कयो। त असां बि करे सघूं था, पर अमली ज़िंदगी में शयूं जीअं इख़्तियार थियनि थियूं उहे थियनि कोन थियूं असां ॾे। भला इन जो छा सबबु थिए थो जो असां हिकु शइ पढ़ूं बि पिया, ॻाल्हायूं बि था, पर अमली ज़िंदगी में उहा शइ असां इख़्तियार थींदे ॾिसूं कोन था। ठीकु आहे, ऐं मुख़्तसरनि जो जवाबु ॾिस। सभ खां पहिरीं ॻाल्हि मार्क ज़करबर्ग जी तव्हां ॻाल्हि कई, हू अञा वॾी लेवल ते आहे। ऐं चवंदो आरफा करीम तव्हां नालो ॿुधो हो न, 9 सालनि जी उमिरि में हुन सॉफ्टवेयर ईजाद कयो, माइक्रोसॉफ्ट ते कमु कयो। बिल गेट्स 10 मिंट हुन ते ॻाल्हायो, जंहिंजो 1 सेकंड करोड़नि जो।
त आरफा करीम हिते हुई, उन जी कहाणी पोइ कीअं थी इन ते आउं ॻाल्हाइण नथो चाहियां, पर हू माना हिकिड़ो पाण ॿुधोसीं, उन सां हू वई असां खां विछड़ी वई हली। असां वटि जेके बि वॾा कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे पोइ ज़लील थो कयो वञे। ठीकु आहे, शार्टली जेको तव्हां ॻाल्हि कई आहे त असां वटि ॾिसण में छो नथो अचे। हाणे बुनियादी तौर ते इनफ़रादी कमु करण जो जेको आहे न, जेको रिज़ल्ट आहे हू माण्हू कंदो रहे, नेठा कर ज़ाहिर थींदी। असल मसइलो आहे समाजी बीहक जो। समाज ऐं असांजो जेको उनमें मौजूदु निज़ाम आहे न, हू जेसि ताईं बहितर न थींदो तेसि ताईं थोरियूं घणियूं तरक़ियूं ठीकु आहिनि। मिसाल तौरु ॾिसो, मुंहिंजे जिस्म में हिकिड़ी वॾी बीमारी आहे, ठीकु आहे, उन सां गॾु बुखार बि आहे। पेनाडोल ॾियूं पिया, उहो पेनाडोल सिर्फ़ु बुखार खे थोरो घटि कंदी, पर असल बीमारी जेको वॾो जेको मसइलो आहे जड़ूं उनखे ख़तमु न कंदी, जड़ूं yes। ख़तमु न कंदी। समाज जूं बीमारियूं आहिनि। असां वटि जागीरदारी समाज सॼे हिन समाज खे माना जकड़ियो वेठो आहे। जकड़ियो वेठो आहे। ऐं हुन जागीरदारी मां कढण जे लाइ ऐं सरमाएदारी जेका अचे थी उनखे सही दग लॻाइण जे लाइ असांखे हिकिड़ो गॾियल उहो सॼो कमु सियासत कंदी आहे। ऐं उनजे लाइ जेको असां वटि छाकाणि जो सियासत ते घणो ॻाल्हाईंदासीं न त माण्हू चवंदा यार हीअ त रुॻो सियासत ते थो ॻाल्हाए, प्रोग्राम माना अलाए कीअं थी सियासी हली वियो आहे। अच्छा, अरिस्टोटल जेको आहे, अरस्तु हुन चयो आहे त सियासत खां सवाइ हिकिड़ो फ़र्द या कोई इदारो या सोसाइटी उस जेको आहे मौज़िब थी नथी सघे। ठीकु आहे, तंहिंजे करे आउं चवंदो इन्हनि सभिनी शयुनि जो हल वरी बि सियासी तौर ते निज़ाम जी तब्दीली में आहे। पाण वरी बि चवंदा आहियूं त हूअं बि ॾिसो न, तव्हां कंहिं बि वर्क प्लेस ते हुजो, पॉलिटिकली पोइ बि इशूज़ क्रिएट थी वेंदा आहिनि, पर वरी बि इंसानु हैपोक्रेटिक न हुजे, असां इहो ई चवंदा आहियूं। सो प्रोफेशनल बिहेवियर ते बि पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। रमीज़ हिंगोर जो बि मौजूदु आहिनि ऐं ॾाढो गौर सां अव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहिनि। सो अव्हां मूंखे लॻे पियो अव्हांखे ॻाल्हियूं ॿुधणु ॾाढो सुठो लॻे पियो, छो त हिननि जो हिकिड़ो रिसर्च वर्क थियल आहे। यकीन करियो मूंखे बि अव्हां सां जेको आहे कम्युनिकेट करणु सुठो लॻे पियो, प्रोग्राम कंडक्ट कंदे सुठो लॻे पियो, छो त असां न कोरा कागज़ जॾहिं थी वेंदा आहियूं या कंहिंजे साम्हूं जे वेठा आहियूं, अगरि हुन खां पुछूं पिया कुझु त हुन जो कुझु पढ़ियल न आहे हूंदो या उनजे पेट में कुझु न आहे त पोइ थोरो ऑकवर्ड लॻंदो आहे असांखे। पर माशाअल्लाह सां हिकिड़ो तव्हांजो कमु बि सुठो आहे ऐं अव्हां जी रिसर्च बि आहे, त हुन ते बि अव्हां जी PhD ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। रमीज़ हिंगोर जो, अव्हां ॿुधायो मेज़बानी आहे छा? थोरो मेज़बानी ते हाणे अचूं था पाण। अच्छा, मेज़बानी छा आहे? अच्छा, ॻाल्हि कंदा आहियूं अव्हां बि मेज़बान ई आहियो, मेज़बान रही चुका आहियो, हींअर त महिमान आहियो, हींअर आऊं मेज़बान आहियां। अच्छा, असां वटि चवंदा आहिनि त हलिया वञो किथे, अव्हां वटि केरु महिमान अचे उनजी ख़िदमत जाकर कीअं करणी आहे, उन सां कीअं पेश अचिणो आहे, उन सां आदाब छा हूंदा आहिनि, मिलणु जुलणु असांजो कीअं आहे ऐं कहिड़े तरीक़े असां मिलूं था जुलूं था। ईअं न आहे जो मेज़बान हिकिड़ो वॾो माण्हू थी वञे जंहिंमें वॾा माण्हू अची वञे हली, हू पंहिंजे पाण खे फ़ख़ुरु था सम्झनि था ऐं मेज़बान आहियां। हे जेके मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि जेके मूंखे ॿुधनि था या ॾिसनि था, उहे मुंहिंजे मान्या नथा रखनि, छो सभु कुझु असांजे लाइ जेका धन दौलत आहे ॾिसण वारा आहिनि या ॿुधण वारा चई सघूं था। असांजो कमु आहे त सुठे नमूने सां उन्हनि जी ख़िदमत चाकरी करियूं, असां सुठो नमूने सां उन्हनि खे ॿुधायूं, उन्हनि खे सम्झायूं। ईअं खणी अचूं त शहरनि खां वठी ॻोठनि ताईं हलिया वञूं, थर ताईं हलिया वञूं, केरु महिमान वञे थो उन मेज़बान ख़िदमत चाकरी कीअं करे थो, उनजो आदर भाव कीअं करे थो, उन सां कहिड़े तरीक़े सां उनजी मिले जुले थो। छो त जॾहिं महिमान उतां रवानो थिए थो, जॾहिं अव्हां प्रोग्राम खे ख़तमु कयो था, एंड थिए थो, त उनजे दिमाग़ में या लिसनर आहे जेको या ॿुधण वारो आहे, जेके नाज़रीन आहिनि, उनजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु रहंदी मुंहिंजी पॉइंट, त हिन जेका हीअ ॻाल्हि कई हीअ मुंहिंजे बहितरी जे लाइ हुई, या हीअ जेको ॻाल्हि करे चुको हो, हिन में जेका हीअ ॻाल्हि आहे मुंहिंजी दिलि जे विचां हुई, मतिलबु मुंहिंजे दिलि जो जेको अंदरि जो आवाज़ हुई कीअं सम्झी हलियो, हीअ कीअं थो ॼाणे त आउं हुन खां सवाल कयां न पियो, मुंहिंजी जेका अंदरि में जेका मुंझ आहे, जेको मुंझारो आहे, हू कीअं हिनखे सम्झी वियो ऐं हिन मुंहिंजे ख़्याल खे सम्झी करे हुन पंहिंजी ॻाल्हि कढी आहे। शायदि उन खे जे करे हू अव्हांखे यादि रखे ऐं पॉइंट खां नोट कई आहे, हू नंढड़ी हिकिड़ी पॉइंट जे करे हुन में ज़िंदगी में तब्दीलियूं अची वञनि, ॿार अची वञनि, ख़ुशियूं अची वञनि, ॾुखनि में थोरी कमी अची वञे, त मेज़बान हमेशह कंहिंजी सुठे नमूने सां चाक चङा मिलाए। ज़बरदस्त, तव्हां ॾाढो सुठे नमूने सां बयानु कयो। थर भर जंग जल जी बि असां ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। वक़्तु पोइ बि साईअ जो थी वियो आहे, साईअ जी तरफ़ वधूं पिया, झटि मिलूं था सुबुह मेहराण में। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले। वेलकम बैक नाज़रीन, नवां सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरती सां हले पियो। प्रोग्राम में राग बि मौजूदु आहे, लतीफ़ लुत्फ़ यानी मौजूदु आहे असांजे प्रोग्राम में, त प्रोग्राम सुठो थी वेंदो आहे।
सुठी गुफ़्तगू जारी आहे। पॉलिटिकली कुझु असां क्वेश्चन्स रखूं पिया ऐं कोशिशि करियूं पिया त जेके असांजी सोसाइटी जा इशूज़ आहिनि असल हक़ीक़त में उहे इशूज़ आहिनि कीअं, असां उन्हनि इशूज़ खे कीअं ॾिसूं था ऐं छा असां सोल्यूशन जी तरफ़ वधूं पिया ऐं हिकिड़े नौजवान जो छा किरदारु थिए थो। सो वेल थोरो असां राइटिंग जे बाबति बि ॻाल्हाईंदासीं। असां वटि दयाल सहराई मौजूदु आहिनि, रमीज़ हिंगोरजो मौजूदु आहिनि, गणेश भील रागी असां वटि मौजूदु आहिनि, हारमोनियम ते फरमान अली मौजूदु आहिनि, ढोलक नवाज़ गुलाम अब्बास मौजूदु आहिनि। सो अॼु जो प्रोग्राम सुठो असांजो हले पियो। दयाल सहराई, अव्हां थोरो पंहिंजी बुक जे हवाले सां ॿुधाइजो। किताब जो नालो धरती पंहिंजी धन परायो, अव्हां ॿुधायो त छपजी पधिरो थी चुको आहे, सो उहो कहिड़े बेस ते लिखियलु आहे ऐं ज़रूरु हुनजे टाइटल मां ई ख़बर पवे थी, पर अव्हां पंहिंजी ज़ुबानी ॿुधायो। ठीकु आहे। अच्छा, हाणे असां वटि सिंध जेका असांजी धरती आहे हू रिसोर्सिस सां मालामाल आहे कुदरती तौर ते, ऐं उहे क़ौमूं ई तरक़ी करे सघंदियूं आहिनि, उहे क़ौमूं पंहिंजा सही दग वठी अॻिते वधी सघंदियूं आहिनि ऐं दुनिया जे तरक़ी याफ़्ता क़ौमनि सां गॾु हली सघंदियूं आहिनि, जेके पंहिंजा रिसोर्सिस सही माना मनसूबाबंदी करे इस्तेमालु कनि ऐं उन्हनि जो सही ख़र्चु कनि ऐं बाय द टाइम बाय द वे हू सही इस्तेमालु कनि। उहा मनसूबाबंदी हुजणु ज़रूरी आहे। असां वटि अफ़सोस सां चवणो थो पए त उहा मुनासिबु जेका आहे मनसूबाबंदी न आहे। हाणे असांजा जेके रिसोर्सिस जेको असां तक़रीबन 70% गैस ऐं तक़रीबन 70% 68% पहिरीं कॾहिं घटि कॾहिं वधि, पर बहरहाल असांजो 50 खां मथे पेट्रोल रहियो आहे जेको असीं परसेंटेज ॾियूं था पाकिस्तान खे, ऐं तक़रीबन 50% जे लॻभॻि असीं जेको आहे बिजली ॾियूं था। उनखां सवाइ ॿिया असांजा आहिनि जेको समुंड आहे, जेको सिंधी वॾो समुंडु अरबी समुंडु बि चवनि कराची सां गॾु बंदरु, इहो तक़रीबन 1.1 बिलियन डॉलर्स ताईं जेको आहे इन्हनि जो सिर्फ़ु जेका पर्ची घुमण वारा ॾियनि था न उन्हनि जो मतिलबु कमाई थिए थी। ठीकु आहे, त हाणे इन क़िस्म जा रिसोर्सिस आहिनि, उन्हनि जी ॼाण आवाम ताईं आहे ई कोन। सॼी सिंधी लिटरेचर में मूं ॻोल्हा पे कई कि 1-2 चोपड़ियूं मिलियूं, को किताबु अहिड़ो हुजे सिंधी ॿोली में, उहो मूंखे मिलियो ई कोन। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी शइ इहा, जॾहिं मूं रिसोर्सिस जा अंग अखर मालूम करण पे चाहिया त चवनि था हिकिड़ो किताबु छपंदो आहे पाकिस्तान फेडरल मिनिस्ट्री ऑफ इकोनॉमी जो, उहो सिर्फ़ु हुते ई वठी सघिजे थो जेको हज़ारनि में आहे, ऐं हू बि आम माण्हू नथो वठी सघे। मुंहिंजो को दोस्त इस्लामाबाद में असांजो सीनियर दोस्त हो, उनजा अप्रोच उते हुई, उन मूंखे हू फोटो कॉपी करे कुझु मोकिलियो, ॿिया अंग अखर पोइ बि कोन मिलिया। महीननि ताईं आउं पोयां दौड़ींदो रहियुसि। पुराणी रिसर्च पई आहे उहो मतिलबु लाॻापियल। त मुंहिंजो इहो ख़्यालु मुंहिंजे ज़हन में आयो त सिंधी आवाम जेको उनखे ख़बर त पए त सदियुनि खां हिन धरती खे असीं पालींदा अचूं, ऐं सिंधू जेका सिविलाइज़ेशन आहे उनजे अंदरि में उनजे पेट में जेके वसीला आहिनि उहे आहिनि केतिरा, हुआ केतिरा, इस्तेमालु कीअं पिया थियनि, हलंदा केतिरा, उन ते मूं हिकिड़ो सॼो रिसर्च बेस्ड हिकिड़ो वर्क कयो आहे। तहक़ीक़ करे अंग अखर ॾेई उनखां पोइ मुंहिंजो पंहिंजो जेको ख़्यालु आहे उहो मूं पेश कयो आहे। हाणे सवेर खां हिते जीअं तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त जेका रिसर्च वारी पंहिंजी डिस्कस थी पई, त PhD जेका मुंहिंजी अकेडमिक हले पई सिंध यूनिवर्सिटी में जियोलॉजी में, उहो MPhil आहे लीड टू PhD, हू मतिलबु अञा कमु हले पियो। उहा ई ॻाल्हि आहे त पहिरीं मूंखे सुपरवाइज़र न मिले, पोइ हिते जेको आहे उहो डेटा ऐं सॼो मामिलो जीअं थींदो आहे हिते ॾाढो सुस्तु कमु आहे। पर हीउ जेको मूं हिकिड़ो अलॻि कमु कयो आहे, धरती पंहिंजी धन परायो, इहो सिंधी में लिखियलु पंहिंजे वसीलनि जो हिकिड़ो निचोड़ आहे त केतिरा हुआ, केतिरा आहिनि, अञा अॻिते हली केतिरा हलंदा, फुर्लुट कीअं थी आहे, आलमी मल्टीनेशनल कंपनियुनि में कीअं इन्वॉल्व आहिनि, असांजा हिते जा माण्हू कीअं इन्वॉल्व आहिनि। ओके ओके, ज़बरदस्त, वेरी ग्रेट, तमामु बहितरीनु। ऐं अव्हां जो जेको किताबु आहे ज़रूरु असांजे हिन समाज जी अगेन आउं चवां त उहा अकासी ई आहे। सो हिकिड़ो अव्हां जो कॉन्ट्रीब्यूशन तमामु साराह जोॻो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां हलण बि तमामु ज़रूरी आहे। सो राग जी तरफ़ अॻियां वधंदासीं। ऐं हींअर गुज़ारिश कंदसि गणेश भील खे त असांखे अव्हां कुझु ॿुधायो। जी जी, ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन। सारी दे सिपरी सिपरी
मुँह सारी देस प्री पहुताची पान हाजुर आयो हान तालिब मौलातिन से ला सदके सदके थिया 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 सदके सदके थिया 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 जानब जी जुती ता जानब जी जुती ता सदके सदके थिया थिया वाला सदके सदके थिया 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 जानब जी जुती ता जानब जे जुती ता सदके सदके हरे 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 थी बलहारी हरे 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 थी बलहारी ओहिन बोल दिया हिन बोल दिया जानब जी जुती जानब जी जुती सदके सदके थिया 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 सदके सदके थिया थिया मिया जानब जी जुती जानब जे जुती सदके सदके दंजे पेरने जी खाक शफा जी दंजे पेरने जी खाक शफा जी है धोई धोई पिया पिया धोई धोई पिया पिया जानब जी जुती जानब जे जुती सदके सदके थिया थिया वाला सदके सदके थिया 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 जानब जी जुती जानब जी जुती सदके सदके किस्ता ताज शरीर सबे किस्ता ताज शरीर सबे है घोरे घोरे दिया दिया घोरे घोरे दिया दिया जानब जी जुती जानब जी जुती सदके सदके थिया थिया ला सदके सदके थिया थिया ला जानब जी जुती जानब जी जुती सदके सदके तालिब मौला दुनिया उकबा तालिब मौला दुनिया उकबा है दई कुर्बान थिया थिया दई कुर्बान थिया थिया
जी जुते तां सदके सदके थिया वला सदके सदके थिया जानब जी जुते तां जानब जे जुते तां सदके सद ज़बरदस्त बहितरीन माशाल्लाह ॾाढी सुठी परफॉर्मेंस अव्हांजी ऐं वक़्तु साहीअ जो थी वियो आहे व्यूअर साहीअ जी तरफ़ असां वधूं पिया झटि मिलूं था सुबुह मेराण में वेलकम बैक नाज़रीन अवां सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी सुबुह मेहरान में हिकु दफ़ो ॿीहर तारुफ़ अवां सां कराईंदी हलां आयल मौज़ूज़ महिमाननि जो त असां वटि एडवोकेट दयाल सहराई मौजूदु आहिनि माशाल्लाह असां राइटर आहिनि सोशल एंड पोलिटिकल असां वटि एक्टिविस्ट मौजूदु आहिनि प्रोग्राम में रमीज़ हिंगोर जो मौजूदु आहिनि आरजे आहिनि पाण उनखां अलावा असां वटि गणेश भील रागी मौजूदु आहिनि हारमोनियम ते फरमान अली भाउ मौजूदु आहिनि ढोलक नवाज़ भाउ गुलाम अब्बास मौजूदु आहिनि सो आउं उन्हनि जी टीम खे बि इलाही एप्रिशिएट करणु चाहींदमि छो त वर्क टीम में ई कयो वेंदो आहे टीम खां बग़ैर वर्क नाहे थींदो हिकिड़ो माण्हू कुझु बि नाहे करे सघंदो अगरि टीम आहे यानी अवां सुठे तरीक़े सां लीड बि करे सघो था बैक सपोर्ट हूंदी आहे त उहो कमु सुठो थी वेंदो आहे ऐं हर कमु साराह जोॻो हूंदो आहे जेकॾहिं अवां सचाई सां पंहिंजो कमु करे रहिया आहियो पोइ अवां कहिड़ी बि फील्ड में आहियो ऐं असां वटि जीअं अवां ॻाल्हि कई त असां वटि तबिक़नि में विरहायल हूंदो आहे इंसान जी वैल्यू तबिक़नि में विरहायल हूंदी आहे सो बेसिकली ईअं हुजणु न खपे सो उन ई हवाले सां रमीज़ हिंगोर जो खां मां इहो सुवालु करणु चाहींदमि त जेकॾहिं असां बिहेवियर्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त हर इंसान बिहेवियर्स मां इलाही सिखंदो आहे ऐं असां जेकॾहिं वर्क प्लेस ते आहियूं त असांजो छा बिहेव हुजणु खपे कीअं असांखे पंहिंजे कम सां सचाई असांजी हुजणु खपे ऐं अव्हां जॾहिं पंहिंजे वर्क प्लेस ते हूंदा आहियो त कीअं हूंदा आहियो सवाल बहितरीनु कयो आहे हिकिड़ी ॻाल्हि त इहा त असां जॾहिं वर्क प्लेस ते हूंदा आहियूं असां ऑन द स्पॉट वेठा आहियूं जॻह ते वेठा आहियूं केरु असां सां आहे गॾु या असां सां न आहे असां पंहिंजे कम में मसरूफ़ आहियूं ॿधल आहियूं अच्छा तरीक़ेकार ॿ हूंदा आहिनि कम जा हिकिड़ो कमु त उहो जेको असां कमु कयूं पिया असांजे फ़ाइदे लाइ ऐं या को ॿियो कमु आहे जेको ॿियनि जे फ़ाइदे लाइ हिकिड़ो कमु उहो आहे जेको ग़लति आहे हिकिड़ो कमु जेको सही आहे जंहिंमें असांखे ख़बर बि न आहे त हिन कम जो नतीजो छा निकिरंदो अॼुकल्ह जेके बि नौजवान जेके चई सघूं था छोकिरा आहिनि या जेके बि असां गॾु कमु कनि था कुलीग आहिनि या मूं सां गॾु जेके ऑफिस में कमु कनि था तमामु हिकिड़ो तरीक़ेकार सुठो बि हूंदो आहे सम्झाईंदा आहिनि ॿुधाईंदा बि आहिनि त हीअ जेका असां जंहिं शइ में जंहिं डीपली सां जंहिं हलिया वञूं था असां उनखे ख़बर न हूंदी आहे त हीअ जेको असां जे तरीक़े सां निकिरी विया आहियूं अॻिते जे तरीक़े सां निकिरी विया आहियूं अॻिते त उन में असांखे ख़बर हुजणु घुरिजे असां जंहिं कम में मसरूफ़ थी विया आहियूं या असां जंहिं कम खे छॾे आया आहियूं चाहे इहो कमु असांजे लाइ सचाई लाइ या सुठाई लाइ आहे या जेको कमु थिए उहो सुठो साबित थी सघे थो असां जंहिं कम खे खणूं था न या जंहिं बि मूं कम खे जेको उहो ॾिठो आहे त हीअ कमु मुंहिंजे लाइ फ़ाइदे लाइ आहे या हीअ कमु जेको आउं कंदुसि उहो अॻिते हली करे मूंखे फ़ाइदो ॾींदो या कम में आउं जेकॾहिं नथो करे सघां त उन में हथु कढी छॾियां या ॿिए खे चवां थो हीअ कमु तुंहिंजे कम जो न आहे हीअ जेको कमु जेको अव्हांजे कम जो न आहे हिन मां अव्हां कढी छॾियो छो त हिन में हिकिड़ी त ॻाल्हि थी वेंदी आहे त इन में कम में या मुंहिंजी लालच थी वेंदी आहे असां मेज़बान थी करे मूंसां जेके बि आरजेज़ आहिनि या जेके बि आरजेज़ ॿुधनि था उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हूंदी आहे ऐं थोरो अव्हां जी ॻाल्हि खे कटियां थो सही असां पहिरीं लाइव कॉल वठी वठूं पोइ पाण हितां खां ई शुरू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु ठाक अव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदा आदि मां बलोचिस्तान ज़िला ताफ्तान मां ॻाल्हायां थो इजाज़ अली कोराई ठीकु आहे ज़बरदस्त आऊं अव्हां खे भली कार चवनि त सुबुह मेराण में अव्हां पहिरीं मूंखे इहो ॿुधाइजो त बलोचिस्तान जो मौसम कीअं आहे हेलो जी जी अव्हां खे आवाज़ अचे पियो अव्हां पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त बलोचिस्तान जो कीअं आहे मौसम बहितर आहे आदि ज़बरदस्त माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदव बसि अदी असीं भली कार चऊं था महिमाननि खे ॾाढो सुठो प्रोग्राम हले पियो ज़बरदस्त माशाल्लाह
थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थिया मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां बलोचिस्तान मां कॉल कई आहे ऐं सुबुह मेहरान में अवां शामिल थी वियो सो ईअं ई शामिल थींदा कयो प्रोग्राम में प्रोग्राम अवां जो पंहिंजो ई आहे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं रमीज़ हिंगोर जो अवां कंटिन्यू करियो पर थोरो असांखे इहो बि ॿुधाइजो अॼुकल्ह जो जेको मौसम हले पियो मौसम मटिजी वेंदो आहे त मिज़ाज बि मटिजी वेंदा आहिनि त ईअं न हुजणु खपे गर्मी जे मौसम खे भला कीअं ॾिसो था कीअं सर्वाइव करियो था गर्मी जो मौसम हूंदो आहे कमकार हूंदो आहे निकिरी पवंदा आहियूं कमकार ऑफिस खां ॿाहिरि हूंदो आहे की न मार्केट जे हवाले सां निकिरी पवंदा आहियूं कमकार ईअं न आहे जो असां ॿाहिरि तमामु घणी गर्मी आहे अच्छा गर्मी खे इंजॉय करणु घुरिजे कुझु माण्हू चवंदा आहिनि गर्मी आहे तमामु घणी लाइट न गर्मी खे भला कीअं एंजॉय करियो अच्छा गर्मी खे बर्दाश्त करे सघूं था एंजॉय करे सघूं था इन तरीक़े सां मूंखे इन ॻाल्हि ते ईंदासीं अच्छा असां बर्दाश्त बि कंदासीं असां तंग बि थींदासीं वक़्तु गुज़री वेंदो इन खां सुठो न असां उनखे एंजॉय करे गुज़ारियूं इन खां अच्छा इन खां आऊं एंजॉय उन करे कंदो आहियां त गर्मी जो मौसम मूंखे कावड़ में ईंदी आहे लोड शेडिंग जी आहे मिज़ाज मटिजे थो ॿाहिरि बि वञिणो आहे मिज़ाज मटिजी विया चवंदा हिकिड़ी शाइरी बि हिकिड़ी मिज़ाज मटिजी विया त मूंखे ख़बर ॿाहिरि तंगी तमामु घणी आहे हिकिड़ी तमामु घणो तंग बि थी वेंदो इंसानु त इन खां सुठो आहे तव्हां उनखे थोरो एंजॉय करे गुज़ारे वक़्तु हूअं बि गुज़रंदो वक़्तु हीअं बि गुज़री वेंदो सुठो आहे तव्हां उनखे एंजॉय करे गुज़ारे वक़्त जी बस सुठी ॻाल्हि अवां कई आहे त गुज़री वेंदो वक़्तु लाज़मी हिकिड़ो ॾींहुं असां उनखे एंजॉय करे गुज़ारे त बहितर रहंदो पंहिंजे लाइ सुठो साबित थींदो शायदि उहो ॿियो माण्हू असांखे ॾिसे त गर्मी में कीअं ख़ुशि आहे हेतिरी त गर्मी आहे कीअं कमकार गर्मी खां पंहिंजो पाण खे बचायो अव्हां बि ऐं अव्हां डायरेक्टली उस ते जेकॾहिं निकिरो था त कोशिशि कयो त थधो कपिड़ो कोई मथे ते रखो ऐं डिफरेंट ड्रिंक्स वापराईंदा रहो असां हाइड्रेट हुजूं यानी असां जेकॾहिं पाणी घटि पीऊं था त पोइ डिहाइड्रेशन थिए थी ऐं हुन सां वरी इम्यून सिस्टम ते बि असरु पवंदो आहे त पोइ वरी हींअर बीमार थियण जो ख़दशो हूंदो आहे सो पंहिंजो पाण खे बचायो हरू भरू गर्मी में न निकिरो ईअं न त रमीज़ हिंगोर जी ॻाल्हि ते अवां अमल कयो ऐं अवां गर्मी में इंजॉय करण जे लाइ निकिरी वञो ईअं हरगिज़ न कजो जी जी कम जे लाइ त पोइ निकिरणो ई पवंदो अच्छा दयाल सहराई अवां ॿुधायो मूंखे हिकिड़े सवाल जो अवां जवाबु ॾिजो त अकेडमिकली माशाल्लाह अवां जो हिकिड़ो सुठो अवां जो एक्सपीरियंस आहे रिसर्च वर्क बहितरीन आहे मतिलबु प्रोफेशनली असांजो बिहेवियर कीअं हुजणु खपे ऑन द वर्क प्लेस ॾिसो सभ खां पहिरीं ॻाल्हि इन शॉर्ट तव्हां थोरो बयानु कजो छो त अवां झुंगारींदा बि ॾाढो सुठो आहियो सो हुनखे बि एड कंदासीं प्रोग्राम में ठीकु आहे सही आहे अच्छा सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे हर माण्हू पंहिंजी लेवल ते हुनजी माना कमु करण जो ढंग हूंदो आहे ऐं हुनजी सम्झण जी अप्रोच ऐं सम्झाइण जी अप्रोच पंहिंजी हूंदी आहे त जंहिं माण्हू जी जेका सतह आहे जेको कमु करे थो उनखे ड्यू रेस्पेक्ट मिलणु खपे ठीकु आहे त असांजी ऑफिस में हिकिड़ो पियान आहे मिसाल तौर जे हू पियान आहे हुनजो कमु ई आहे मतिलबु अव्हांजी सर्विस करणु फॉर एग्ज़ाम्पल या ऑफिस जो कमु करणु त उनखे उनजी हद में उनखे ज़रूरु उनजो एतिराम मिलणु खपे सभ खां पहिरीं ॻाल्हि त इंसान सभु बराबरि आहिनि कम जे बुनियाद ते या जंहिंजो सुठो कमु आहे उनखे शाबाश बि मिलणु खपे ऐं जेकॾहिं कंहिंखे क्रिटिसाइज़ थिए थो त उहा इस्लाही हुजणु खपे इन क़िस्म जो जेकॾहिं बिहेवियर हूंदो त असांजो माहौल बहितरु थींदो ॿियो जेको इंटरनेशनली असांजो माना जेको ग्लोब पूरे जी गरमाइश जेका आहे उहा वधी आहे उनजो मतिलबु 1.5 डिग्री असांजी गरमाइश वधी आहे पूरी दुनिया में हालांकि उहो सरमाएदार मुल्कनि कयो दुनिया जे तमामु वॾनि सरमाएदार मुल्कनि कोयलो अलाए कॾहिं कढे छॾियो आहे असीं ग़रीब जॾहिं हींअर कढणु लॻायूं तॾहिं चवंदा बाबा हाणे एनवायरमेंट जो वॾो डफेड़ अची वियो आहे इहो कमु बंदि कयो इवन हिंदुस्तान कढे वेठो आहे असांखां अलाए कॾहिं अॻु में ठीकु आहे त हाणे कोयलो निकिरणु हेॾा वॾा कारखाना लॻणु उन सॼे में जेके ग्रीन हाउस गैसिस जी जेका डिस्टर्बेंस थींदी आहे उनजे करे असां वटि गर्मी आहे त गर्मी में सभ खां वॾी हिकिड़ी जेको आहे उहा आहे केयर ऐं ॿियो हेल्थ जी जेका अवेयरनेस आहे न उहो तमामु ज़रूरी आहे उहो माण्हुनि वटि माना ख़बर हुजणु खपे घणा असांजा माण्हू इहे जेके असां चवंदा आहियूं हैदराबाद में डॉक्टर लाइन खां वठी ऐं कराची जे डॉक्टरनि वटि इन्हनि दवाउनि ऐं इन्हनि में हली थो वञे बुखार जी टेस्ट 2-3 हज़ार रुपया आहे तव्हां सोचे सघो था ॿियो वरी असां वटि जेको तेल टिपा ॾींदो वञे 30 रुपया वरी 30 रुपया हाणे वरी चवंदा 8 रुपया वधण वारो आहे माना हिकिड़ा माण्हू महांगाई जे ख़िलाफ़ ॻाल्हाए वरी हुकूमत में अची हू वरी महांगाई जा वॾे में वॾा जंप था हणनि त हिन सॼी सूरताल में अवाम भोॻे थो पर इन में ॾिसो न अवाम जो बि त ॾोहो आहे न ट्रायल बेस ते जेकॾहिं 30 रुपीज़ असांजो पेट्रोल वधी थो वञे त उहो ॾिसो ट्रायल बेस ते आहे अवाम कुझु नथी करे हलो बाबा हफ़्ते खां पोइ वरी 30 रुपया वधे थो वरी 8 रुपया तव्हांजी सही आहे हाणे इहो ख़बर त छा आहे अवाम वीचारो जेको रैयत आहे विढ़ंदी आहे रैयत दुनिया में पंहिंजे हक़नि जे लाइ वॾियूं जदोजहदूं जेके बि थियूं आहिनि उहे ग़रीब मिसकिन माण्हुनि कयूं आहिनि करोड़पति अरबपति त रोडनि ते ईंदा कोन आहिनि ईंदा आहिनि त उहे शो पीस थी ईंदा आहिनि हाणे रैयत अटेला परेशान हा बिल्कुलु अच्छा जेके अटेला परेशान आहिनि न उहे ई माण्हू उथंदा नेठा कर जदोजहद उतां ई शुरू थींदी इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे जॾहिं उन्हनि वटि हींअर आहे हींअर मौसम आहे इलेक्शन जी
त उन्हनि खे बि उन्हनि जो ट्रायल थिए वॾेरनि जो या जेके असां वटि सरमाएदार आहिनि जेके वॾेरा आहिनि जेके इलेक्शन में अचनि था चूंडनि में जेकॾहिं आवाम उन्हनि खे आइनूं ॾेखारींदी त यकीनन आवाम जे लाइ हू कुझु न कुझु सही सही घटि में घटि असां उहे सेम स्लोगन्स त न ॿुधूं क्राउड में वेही करे जॾहिं एॾी हालत असांजे आवाम सां थिए पई सो वरी बि असांजो प्रोग्राम पॉलिटिकली हली वेंदो हिन ॻाल्हि खे अॻियां कोन था वधायूं अवां कुझु झुंगारियो हाणे अच्छा ऐं मुंहिंजो हिकिड़ो मूं पाण हिकिड़ी कोशिशि कई हुई थोरो शेख अयाज़ साहिब जी शाइरी आहे हू आउं ॿुधाईंसि नाज़रीन खे छाकाणि जो मुंहिंजो मौसीक़ी सां थोरो रहियो आहे अञा बि आहे सुठी मौसीक़ी ॿुधंदा आहियूं उनजे करे नास थियूं था पिया या बचूं था पिया नास थियूं था पिया या बचूं था पिया आसमानो अव्हां ॾे अचूं था पिया अला का झिरमिर जुगनू जी का टिम 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 तारे जी घंघोर घटा जो घेरो आ कंहिंजे त सहारे वेंदासीं जिहां उन हारी को हारियल ही ॾींहं बघारे वेंदासीं छो घबराई था कोट ॾिसी ही ऊंची ऊंची ओट ॾिसी ज़ंदान उॾाए वेंदासीं ज़ंजीर पघारे वेंदासीं कंहिं कारी चग ते रात खुटी कंहिं ॻाढ़े गल ते बाक फुटी ई वक़्त कटियो ई उम्र लुटी सभु सांग सजायो आ प्यारा ही पंहिंजी करणी भरणी आ ही पंहिंजी करणी भरणी आ पर सिंध अयाज़ न मरणी आ ही रात नेठ त गुज़रणी आ तो छो घबरायो आ प्यारा अला आवाज़ भी ॾाढो सुठो ऐं व्यूअर्स वक़्त जो घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान नयूं ॻाल्हियूं साण खणी मोटंदासीं ऐं आउं आयल महिमाननि जी लाइ शुक्रगुज़ार आहियां जो पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढियो आहे इंशाअल्लाह सुभाणे समूरी टीम सां हाज़िर थींदासीं हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त अला वाही वेंदे वेंदे अव्हां सभिनी जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आउं छॾींदी वेंदसि असां वटि गणेश भील मौजूदु आहिनि सो आउं अव्हां खे इहा गुज़ारिश कंदसि त वेंदे वेंदे अव्हां असांजे व्यूअर्स जे लाइ तोहफ़े में कुझु छॾींदा वञो कोई राग जी कोयारी जबरदस्त बेहतरीन ला 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 ओ मियां भला आए ला 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 मियां अल्लाह ला 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 ओ मियां भला जबलड़ा जवाब दे ला 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 मियां जबलड़ा जवाब दे आऊं ती पुछां दस डूंगरड़ा तू ॾेखार केॾा घोट पुनल जो गस डूंगरड़ा ॾेखार केॾा घोट पुनल जो गस मियां आऊं
मिलस मंठार चए तोखे चवंदुसि जस हाणे कया वञण खां वस जे पसामां ते पुनू खे ओ मियां भला अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी शाही शाही जंहिंखे केच मुल्क जी शाही शाही जंहिंखे केच मुल्क जी शाही तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी शाही भेनर जंहिंखे केच मुल्क जी शाही तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच शाही मुख मोचारा महबूब मुझे वटे ओ ला 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 साईं मुख मोचारा महबूब मुझे वटे अल्लाह हुजे सवें लख आहिनि सिपाही अल्लाह हुजे सवें लख आहिनि सिपाही तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच शाही भेनर जंहिंखे केच मुल्क जी शाही तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी मत पीड़म शराकत वारी ओ ला 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 ओ शामत पीड़म शराकत वारी अल्लाह जॾहिं बेहद थिस बेवाई अल्लाह जॾहिं बेहद थिस बेवाई तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी शाही शाही जंहिंखे केच मुल्क जी शाही तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी प्रीत पुनल सां आहे पंहिंजी ओ ला 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 प्रीत पुनल सां आहे पंहिंजी अल्लाह जॾहिं न्याज़ वारनि त निभाई अल्लाह जॾहिं न्याज़ वारनि त निभाई तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी शाही शाही जंहिंखे केच मुल्क जी शाही तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी है मत मिलण जी मन ठार चए ओ ला 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 साईं मत मिलण जी मन ठार चए अल्लाह जेको मूंखे ॾसे हुजे दाई अल्लाह जेको मूंखे ॾसे हुजे दाई तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच मुल्क जी शाही भेनर जंहिंखे केच मुल्क जी शाही तंहिंखे कहिड़ी मुंहिंजी परवाही अल्लाह जंहिंखे केच